हेलो अस्सलाम वालेकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? ऐं सूरत हाल सॼी सिंध जी तव्हांजे साम्हूं आहे। बलूचिस्तान में बि सेम कंडीशन आहे, सिंध में बि सेम कंडीशन आहे। वरी राति खां कुझु वीडियोज़ जारी थियूं आहिनि त सवात में मिंगोरा में शदीद क़िस्म जो सैलाबी रेलो हली रहियो आहे। शदीद बारिशूं थियूं आहिनि, सो बचियल कोई बि न आहे। उहे बि पाकिस्तान जा हिस्सा ई आहिनि, सिंध बि पाकिस्तान जो हिसो आहे। हर सूबो, हर जॻह असांजे पंहिंजे पाकिस्तान जो हिकु हिसो आहे, अहम हिस्सा आहिनि। इहे बि मुश्किलातूं आहिनि, कुदरती आफ़ात आहिनि ऐं इन्हनि सां असांखे विढ़णो आहे। परेशानियूं तमामु घणियूं आहिनि। अल्लाह साईं खां सिर्फ़ु दुआ आहे त अल्लाह साईं रहम जा तलबगार आहियूं असां हिन वक़्तु। ऐं तव्हांखे यादि हूंदो त 2010 में बि फ्लड जेको आयो हुयो उन में बि काफ़ी नुक़सानु थियो। हाणे बि जेको नुक़सानु थियो आहे डबल ट्रिपल नुक़सानु आहे। 2005 में जेको ज़लज़लो आयो हो उन खां डबल ट्रिपल नुक़सानु थियो आहे हिन दफ़े सिंध में। असांजी सिंध जा जेके मारवड़ आहिनि उहे असांजी मदद जा, अलाह जी मदद आहे पहिरें, उन खां पोइ इंसानु वसीलो आहे, तलबगार आहिनि, उन्हनि जी नज़रूं असांजी तरफ़ आहिनि। सो अॼु बि मां तव्हांखे इहो ई चवंदसि त बराए महिरबानी तव्हांजे घर में जेके उहे कपिड़ा जेके तव्हां यूज़ नथा कयो, तव्हांजे ॿारनि जा उहे रांदीका जेके तव्हां ॿारनि खे महांगा महांगा वठी था ॾियो, ॿार जी दिलि भरिजी वेंदी आहे। हिकिड़ो ॾींहुं खेॾंदो, ॿिए ॾींहुं खेॾंदो, टे ॾींहं हुनजी दिलि न चवंदी, पिया हूंदा आहिनि। उहे रांदीका खणो। ही उहा सिचुएशन आहे जंहिंमें इंसानु साइकोलॉजिकल प्रॉब्लम में अची वेंदो आहे। नंढड़ा नंढड़ा मासूम ॿार, उन्हनि जे ज़हननि ते इहे शयूं रहिजी वेंदियूं आहिनि, डिॼंदा आहिनि, छिरक भरींदा आहिनि, राति जो सुम्ही न सघंदा आहिनि, रोईंदा आहिनि, इरिटेटेड हूंदा आहिनि। सो तव्हां कोशिशि कयो कुझु अहिड़ा सामान जेके तव्हांजे यूज़ में न आहिनि। घरनि में इलाही शयूं हूंदियूं आहिनि, कोई इन शइ खां डिनाए नथो करे सघे। खोड़ घरनि में अहिड़ियूं शयूं हूंदियूं आहिनि जेके एक्स्ट्रा पियूं हूंदियूं आहिनि, फज़ूल पियूं हूंदियूं आहिनि, स्टोर रूम्स में पियूं हूंदियूं आहिनि, या कोई अहिड़ी जॻह ते असां रखी छॾींदा आहियूं जो सालनि जा साल गुज़री वेंदा आहिनि, उन्हनि ते मिटी धूड़ पई छाइजंदी आहे, पर असां उन्हनि खे यूज़ न कंदा आहियूं। हिकिड़ो टाइम ईंदो आहे या त असां कढी करे मासिन करंदा आहियूं, या त खणी असां गंद जे कचिरनि में फिटी कंदा आहियूं। पर बहरहाल चवण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त तव्हांजे घर में कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि त तव्हां प्लीज़ उसी ताईं पहुचो ऐं तव्हां उन्हनि जी मदद कयो। कपिड़ा कढो, ॿारनि जा कपिड़ा हुजनि, मर्दनि जा कपिड़ा हुजनि, औरतुनि जा कपिड़ा हुजनि, राशन पैक करायो। ही उहो कमु आहे जेको अलाह जे राह में ॾियण वारो कमु आहे। असां ख़ैरात बि ॾींदा आहियूं, ज़कात बि ॾींदा आहियूं, अलाह जे लाइ कंदा आहियूं न सभु कुझु। त ही बि उहो ई टाइम आहे, जेकॾहिं असां ज़कात ॾियूं था त ही बि ज़कात सम्झी, ख़ैरात सम्झी ही करे तव्हां कंहिंजी मदद कयो। प्लीज़ उथो, मदद कयो। ऐं इहो ज़रूरु चवंदसि त जेकॾहिं तव्हां पाण कुझु कुक नथा करे सघो, या तव्हां वटि एतिरा वसीला न आहिनि, या तव्हां कुझु बैग्स ठहिराए, 10 बैग्स थी विया, 20 बैग्स थी विया, या कंहिं फाउंडेशन सां या कंहिं इदारे सां मिली करे कंहिंजी मदद करणु चाहियो था त उहो बि करे सघो था। पर्सनली कंहिंजी मदद करणु चाहियो था त उहो बि कयो। पर हिकिड़ी रिक्वेस्ट कंदसि, रिक्वेस्ट इहा कंदसि त जेकॾहिं कंहिंजी मदद कयो था त प्लीज़ सोशल मीडिया ते पिक्चर्स न हणिजो। हो अॻु में ई ॾुखायल आहिनि। मदद करणी आहे त अहिड़े तरीक़े सां मदद कजो त जो तव्हांजे ॿिए हथ खे बि ख़बर न पए। अहिड़े तरीक़े सां उन्हनि जी मदद कजो। पंहिंजे शो ऑफ जे लाइ न कजो, दुनिया खे ॾेखारण लाइ न कजो, पंहिंजे कंहिं बि कोलीग खे या कंहिंखे बि ॾेखारण लाइ न कजो त असां फलाणे जी मदद कई, असां हेतिरा बैग्स ॾिना, असां हेतिरियूं शयूं उन्हनि खे प्रोवाइड कयूं ऐं उन्हनि जी तस्वीरूं कढी तव्हां सोशल मीडिया ते हणी छॾियो। इहो न कजो, इहो बिल्कुलु बि न कजो। मदद कयो,
त अहिड़े तरीक़े सां जो कंहिंखे ख़बर न पए सवाइ अलाह जी ज़ात जे, तव्हांजे हुननि जे। सो असांजी कोशिशि इहा ई आहे त हीउ सॼो हफ़्तो ऐं इंशाअल्लाह नेक्स्ट वीक असां फ्लड ते ई असां ॻाल्हायूं, रिलीफ ते ॻाल्हायूं, छा छा मतिलबु पैकेजिस असां ॾिना आहिनि या ॾियूं था, या जेके असां वटि गेस्ट अचनि था उहे कहिड़े तरह सां मदद कनि था, छा कमु करे रहिया आहिनि। सो अॼु बि असां वटि 2 गेस्ट आहिनि, तव्हांखे ॿुधायां थी थोरी देरि में, पर उन खां पहिरियां मां शोभी भाई खे सलाम करणु चाहींदसि। अस्सलाम वालेकुम शोभी भाई, कैसे हैं आप? अस्सलाम वालेकुम किरण, बिल्कुल ठीक अल्हम्दुलिल्लाह। बस यही है कि जो सानिया इस वक्त हो रहा है, अल्लाह रब्बुल आलमीन इस पे काबू पाए, क्योंकि आप देखें कि किस कदर परेशानी में लोग हैं। दिल भर आता है, दिल करता है कि हम मदद करें, जाएं, पहुँचें, और हमारी टीम अल्हम्दुलिल्लाह वहाँ पहुँच भी रही है। आज इमदादी कैंप भी हमारी टीम की तरफ से, हमारे चैनल की तरफ से लग चुका है। लेकिन एक बात बस यही है कि हम अल्हम्दुलिल्लाह मुसलमान हैं, हमारा ईमान है अल्लाह रब्बुल आलमीन पे, और अल्लाह परवरदिगार आलम कुरान करीम में फ़रमाते हैं कि मैं अपनी बनाई मखलूक को इतनी तकलीफ़ दूंगा कि जितनी वो बर्दाश्त कर सकें। हो सकता है ये हमारी एक इम्तिहान हो, हमारे लिए अच्छा हो बाद में आने वाला वक्त, और इसमें कोई शक नहीं कि इस वक्त हर आँख जो है वो नम है और हाथ दुआ के लिए उठे हुए हैं। बेशक। तो कोई शक नहीं कि इंशाअल्लाह हम इस मुश्किल वक्त से ज़रूर निकल सकेंगे। इंशाअल्लाह निकिरंदासीं। ही आज़माइशुनि जो वक़्तु आहे, अल्लाह साईं खां तौबा करणु घुरिजे। ऐं अल्लाह साईं फरमायो आहे न त ए आदम जी औलाद, तूं मिट्टी मां पैदा थियो आहीं, तोखे मिट्टी में ई वञिणो आहे। सो बिल्कुलु ॻाल्हि इहा ई आहे त अल्लाह साईं आज़माइश जो वक़्तु आहे, अल्लाह साईं आज़माइशूं पंहिंजनि ई प्यारनि ते ॾींदो आहे। थी सघे थो असां अल्लाह खे काफ़ी प्यारा आहियूं, असांजे मथां आज़माइशूं आहिनि, इंशाअल्लाह हिन आज़माइश खां बि निकिरंदासीं। अल्लाह रहीम आहे, रहमान आहे, हुन ते तवक्कल रखो। ऐं जेके हिते कराची में कुझु फैमिलीज़ जेकॾहिं आयूं आहिनि फ्लड खां निकिरी करे, या हैदराबाद ताईं पहुता आहिनि, कुझु माण्हू पहुता आहिनि। सो कराची असांजी आवाम ॾाढी मतिलबु मौक़े जो फ़ाइदो खणण वारी आवाम आहे असांजी ॾाढी। सो मजबूरी जो फ़ाइदो त हो हीअं खणंदा आहिनि, ऐं ग़रीब खां फ़ाइदो खणणु ॾाढो आसानु आहे असांजी आवाम जे लाइ। सो कोई बि अगरि किथे बि घरु वठे थो, उन वटि अगरि वसाइल आहिनि, त प्लीज़ उनखे रेंट ते अगरि कोई घरु ॾियो था या को कमिरो बि ॾियो था, त मुनासिब रेंट वठो, बल्कि वठो ई न त बहितर आहे, वठो ई न त बहितर आहे। छा उन्हनि खां रेंट वठी कंदा तव्हां हींअर? अगरि तव्हां 2-3 महीना रेंट उन्हनि खां न वरितो त अल्लाह साईं तव्हांखे अञा वधीक ॾींदो। कंहिंजी मदद कयो, अल्लाह जे नाले ते मदद हिकिड़ो दफ़ो करे ॾिसो। ऐं उन खां अलावा जेकॾहिं कोई रेंट ॾिए बि थो त मुनासिब रेंट्स रखो। 10-10 हज़ार त रेंट्स वधाए छॾिया आहिनि। नॉर्मल कॉलोनीज़ थी वई, अख्तर कॉलोनी थी वई, या आज़म बस्ती थी वई, मंज़ूर कॉलोनी थी वई, मतिलबु मूंखे ॿुधी करे मूंखे हैरानी पई थिए। मां चयो एॾा हिकदमि रातो राति 10-10 हज़ार 11-11 हज़ार त रेंट्स वधाए छॾिया आहिनि। त हैदराबाद में छा हशर हूंदो हींअर? कराची जा ई रेंट्स मां तव्हांखे इहे थी ॿुधायां, हिकिड़े कमरे जा मतिलबु एॾा वधीक रेंट। कुझु ख़ुदा जो ख़ौफ़ कयो। सब्जियूं ॾिसो हींअर कहिड़ियूं महांगियूं थियूं। हूअं ई त असांजो एग्रीकल्चर हींअर सफ़ा तबाह थी चुको आहे। ख़बर न आहे त केतिरे अरसे में वञी इहे शयूं स्टेबल थींदियूं, छा थींदो, पर हींअर जेके बि सब्जियूं आहिनि, पहिरीं ॻाल्हि त वठो न, छो ॾाढी महांगी आहे। दाल ते गुज़ारो करे सघूं था। जेकॾहिं असां 1 महीनो 2 महीना असां होटलिंग न कंदासीं, उहे पैसा असां सेव करे कंहिं ग़रीब जी मदद कंदासीं, त असांखे बि थोरो रूह खे तस्कीन थींदी, ऐं उनजो अजर अल्लाह साईं असांखे ॾींदो। तव्हां यकीन कयो व्यूअर्स, चवण जी ॻाल्हि कोन्हे, पर इहे जेके ॿगिर जेके असां खाईंदा आहियूं न, तकलीफ़ थींदी आहे उन वक़्तु। त असां हिते घर में वेही अल्हम्दुलिल्लाह मानी खाऊं था, हुते हो वीचारा बुख ते वेठा आहिनि, पर अल्लाह साईं कंहिंखे छॾींदो कोन इंशाअल्लाह। हुननि खे बि मिले थो, देरि सां पर मिले थो। अल्लाह साईं जो वाइदो आहे, न बुखियो सुम्हारींदसि, न तव्हांखे बुख ते रखंदसि। त जॾहिं असां सुम्हंदा आहियूं त पेट भरे मानी खाई सुम्हंदा आहियूं, अल्हम्दुलिल्लाह कंदा आहियूं, अल्लाह जो शुकुरु कंदा आहियूं। सुबुह जो जॾहिं उथंदा आहियूं त अल्लाह जो शुकुरु कंदा आहियूं, ऐं उन शुकुर सां गॾु गॾु
असांजो बंदोबस्तु थी वेंदो आहे नाश्ते जो। त अलाह जो वाइदो आहे त इंशा अल्लाह अलाह साईं पंहिंजे नेक जेके बि असांजा भाइर भेनर ॿार ॿचड़ा जेके बि आहिनि उन्हनि ते अलाह साईं वधीक ॾुखियो वक़्तु न आणींदो। त मां तव्हांखे ॿुधायां थी असां सां गॾु अॼु मौजूदु आहिनि मोहम्मद इदरीस अराई, चेयरमैन जमीला बेगम फाउंडेशन पाकिस्तान, फैज़ मोहम्मद प्रेसिडेंट ऑफ फैज़ फाउंडेशन पाकिस्तान। सो उन्हनि खे बि वेलकम कंदासीं, उन्हनि सां कुझु कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर। अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो सर? ठीकु आहियो? तव्हां ॿिन्ही खे जेको आहे मां रंगन भरी शाम में जेको आहे भली कार चवणु चाहींदसि। ऐं हीउ वक़्तु ॾाढो ॾुखियो आहे सर। मां स्टार्ट तव्हां खां करणु चाहींदसि। तव्हां हींअर मुंहिंजे ख़्याल सां ख़ैरपुर नाथन शाह मां थी आया आहियो। जी जी। त उन हवाले सां असांखे थोरो ॿुधायो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। केनशाह जी जेका हींअर मौजूदा पोज़ीशन आहे उहा इंतिहाई ख़राबु आहे। ऐं जेको असांजो FP बंदि आहे जिथां नयन जो पाणी ऐं बलूचिस्तान जो पाणी जो उतां गुज़रगाह आहे जेको मंछर ढंढ ते अची पए थो उहो हींअर ओवरफ्लो आहे। ऐं केनशाह खे को बि वाली वारस न आहे। ऐं कुझु दोस्तनि कल्ह उते वञी वीडियोज़ ठाहिया आहिनि त भई केनशाह खे को बि परवाह न आहे, तव्हां वेही रहो घरनि में। पर अफ़सोस सां चवणो थो पए त 2010 वारो जेको कारी मोरी वारो कट हुयो त एरीगेशन वारनि उहो हींअर ताईं न ॿधो। उहो कल्ह हेठाची काहे आया आहिनि त चई असां हिन खे ॿधूं था, तव्हां परेशान न थियो ऐं घरनि में वेही रहो, तव्हांजो शहर न ॿुॾंदो, असां पहुता हूं। छो बाबा 2010 जे ॿोॾ में उहो कट हुयो त 2022 में उनखे ॿधणु हाणे यादि आयो अथव। 12 सालनि में उहो कट जंहिं कट मां शहर ॿुॾो हो उहो कट कल्ह अची उते हेठां अची आली मिटी खणी उन ते 5-5 लपा रखियो हली वई आहे। केनशाह जी अवाम MNV ड्रेन जे कपरनि ते निकिरी वेठल आहे। उते 4x4 गाॾी खां अलावा को बि चारो न आहे जो माण्हू वञी सघे। उते माण्हुनि खे राशन जी मद में पर पकल खाधे जी मद में, छो जो MNV ड्रेन जे कप ते मथां बारिश आहे, उते काठी कोन्हे, उते छीणो न आहे, सुई गैस न आहे। ऐं माण्हुनि जी उते जेका रहाइश आहे उहो उते टेंट वग़ैरह त न आहे। बसि माण्हू जेके महारनि वारा जेके स्टिक हुया हुननि वटि उन्हनि ते कलियूं ॿधियूं 2-2 मीटर 2.5 मीटर या 1.5 मीटर कली वठी उन ते या खट खे उभो करे हेठां को पंजर या थूणी ॾेई उन ते कली रखे मथां उन जे अड़ में हेठि पिया आहिनि। ऐं मुसलसल 36 कलाक बारिश आहे। हींअर बि केनशाह में बारिश हले पियो। इहा बारिश कल्ह खां स्टार्ट आहे। कल्ह को सॼो ॾींहुं, राति सॼी राति हली आहे। हींअर पियो थो हले सॼो ॾींहुं। अॼु ख़तमु थी वियो आहे, ॾींहुं ख़तमु थियो आहे पर बारिश ख़तमु न थी। केनशाह पूरी सिंध में 2010 में बि इहो वाहिद शहर हुयो जेको बेयारो मददगार थी ॿुॾो हुयो। ऐं अॼु बि बेयारो मददगार थी जेके हेठियूं कॉलोनियूं अथसि उहे ॿुॾी चुकियूं अथसि। उहो सिम नालनि जे करे ॿुॾियूं अथसि। ओभर खां बि सिम अथसि, उत्तर खां बि सिम अथसि, ॾखिण खां बि सिम अथसि, ओलह खां बि सिम अथसि। जेके बि हेठियूं कॉलोनियूं अथसि जंहिंमें शहबाज़ कॉलोनी, मीर खान बबर, रहमतुल्लाह कॉलोनी, मदीना कॉलोनी, इहे सभु ॿोड़े इन्हनि खे निस्तो नाबूद करे छॾियो अथई। ऐं इंडस हाईवे जेको लाड़काणे खां गाॾियूं अचनि पियूं कराची जी तरफ़ उहो मेहड़ खां दुआ होटल खां ॿुॾल आहे। केनशाह खां कोलाचिन खां केनशाह ताईं उहो रोड ॿुॾल आहे जेको जंहिंखे असां इंडस हाईवे चऊं था, जंहिंमें मोटरवे जी पुलिस आहे, जंहिंमें टूल टैक्स वठनि था बरीदारे खां हेॾां सेवण खां। एतिरो टूल ॾियण वारो रोड, उन रोड खे गवर्नमेंट एतिरो बि मथे न कयो आहे जो केॾी महिल पाणी अचे त उहो माण्हुनि खे निकिरण में सहूलियत ॾिए। छा हिननि जे इंजीनियरनि खे एतिरी बि ॼाण न आहे त भई सिम नालो उथलंदो त हे रोड ॿुॾंदो। ऐं माण्हुनि खे उते यकीन कयो मलेरिया, मासूम ॿारनि खे बुखार ऐं डायरिया ऐं उल्टियूं, पाणी उते पीअण जोॻो न आहे। इहो ई ॿोॾ जो पाणी बंद जे मथां मिसकीन माण्हू पाणी किथां आणनि, उहो पाणी पीतो अथनि, उन्हनि खे उल्टियूं आहिनि, उन्हनि खे डायरिया थी पई आहे। मुसलसल असां उते छो जो 10 सालनि खां वठी असांजो सोशल समाजी कमु आहे,
इदारो तो 2015-16 में रजिस्टर करायोसीं, पर असांजे तालुके छा पूरे ज़िले में नंबर आहिनि मिसकिन माण्हुनि सां तालुक आहे, हेठे तबिके जे माण्हुनि सां पाण बि आहियूं ऐं पाण रहूं कयूं बि उन्हनि में था। त हींअर हिकिड़े मरीज़ डायलिसिस पेशेंट आहे, 25 साल हुनजी उमिरि आहे, 2 मासूम ॿार अथसि। हुन मैसेज कयो आहे त मुंहिंजा मासूम ॿार बुख था मरनि, दवा जी परवाह नाहे मूंखे, पर ख़ुदा जो नालो अथव, मुंहिंजे मासूमनि खे भला खणी वञी कंहिं ताजर खे ॾियो, कंहिं जेको बेऔलादी आहे उन्ही खे खणी वञी ॾियो त मरण खां बची पवंदा। उहो मैसेज मूं वटि प्रूफ तौरु मोबाइल में मौजूदु आहे। इहा कंडीशन आहे खैरपुर नाथन शाह जे अवाम जी। ऐं खैरपुर नाथन शाह जो को बि धणी साईं न रहियो आहे, छो जो असांखे माज़ी में बि असांखे सीता मां MP मिलियो, हींअर असांखे खानपुर मां मिलियो, क़ाबिल एहतराम आहिनि, पर असां था चऊं त शहर जी मालिकी कनि, शहर जे माण्हुनि जी मालिकी कनि, उन्हनि खे रिस्क्यू कनि, उन्हनि खे जोही बिराज रुगो क्रास कराइनि। एतिरो माण्हुनि वटि किरायो न आहे जो रश्के वारे खे 300 रुपया ॾेई जोही बिराज ते अचनि। उहे 500 रुपया माण्हुनि वटि न आहिनि जो रश्के ते रुगो निकिरी जोही बिराज जे दादू वारे पासे थी वेहनि। मां चवां थो त हिननि हाणे बलदियाती इलेक्शन में तयारियूं वरितियूं पए, कोचूं हिननि बुक कयूं पए त असां वोटर दादू मां खणंदासीं, वोटर कराची मां खणी ईंदासीं खैरपुर नाथन शाह। मां उन्हनि खे चवां थो त हींअर उहे गाॾियूं कयो, हींअर हिननि मुतासिरीन खे ॿाहिरि कढो, इन्हनि जूं ज़िंदगियूं बचायो। इनशाअल्लाह इलेक्शन में इहे पंहिंजे ख़र्च ते तव्हांखे अची वोट कंदा। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही। जेको तव्हां इलेक्शन में किरोड़े रुपया ख़र्च कंदा आहियो पेनाफ्लेक्स ते, जलसनि ते, जुलूसनि ते, उहो ख़र्च तव्हां हींअर कयो ही त टाइम आहे। ही टाइम आहे, तव्हां इन्हनि जा बचा बचायो, इन्हनि जा मासूम थञ पिया मासूम ॿार। अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर। ऐं कल्ह अहिड़ी पोज़ीशन हुई जो हिकिड़ी न्याणी जंहिंजी डिलीवरी थी खैरपुर नाथन शाह में, हुननि मिसकिननि वटि 10,000 हुया, डॉक्टरियाणी खां ॾिनऊं, डॉक्टरियाणी 4,000 बकाया जे करे कड़ो ॾेई वेही रही, 4,000 ॾियो। जॾहिं मां उतां जे हिकिड़े मसीहा किरदार इंसान खे फ़ोन कई, मां चयो दा 4,000 तव्हां ॾियो, हिननि खे क़ैद मां छॾायो, जे नथा छॾायो त पोइ मां तव्हांखे ईज़ी पैसा कयां थो। हुन चयो भाई मां 4,000 ॾियां थो, मां वञी छॾायां थो। उहो भाई बि परे हुयो, 1.5 कलाक हुनखे रस्ते में लॻो आहे। उन हमराह ॿाहिरि बीठो रहियो, सुहिणो लाशारी सालारी खैरपुर नाथन शाह खां तालुक़ु रखे पियो, 1.5 कलाक मूंखे फ़ोनूं कंदो रहियो त मुंहिंजा बच्चा छॾाए ॾे। सिर्फ़ु 4,000 ते माण्हुनि जा बच्चा गिरवी कया। ख़ुदा न ख़्वास्ता उन जी अदीअ जी भेण जी डेथ थी सघे पई, ॿार खे को नुक़सानु थी सघे पियो। तव्हां डॉक्टर आहियो? कहिड़े क़िस्म जी तव्हां डॉक्टर आहियो? तव्हांजी त डिग्री खे जेको आहे न ख़तमु कयो वञे। तव्हां त डॉक्टर हुजण जे लाइक़ु ई कोन आहियो जेकॾहिं तव्हां इंसान जी मदद नथा करे सघो। पैसे जे लाइ तव्हां सिर्फ़ु इहो कमु था कयो पिया, इंसानी जान सां था खेलो पिया। तव्हां शर्म अचणु खपे तव्हांखे। व्यूअर्स, ॻाल्हियूं त तमामु घणियूं आहिनि, असांजा गेस्ट असां सां गॾु आहिनि। आहिस्ता आहिस्ता ॻाल्हियूं कंदा वेंदासीं। वक़्तु थियो आहे ब्रेक जो, कारे न वञो, जल्दी वापसि था अचूं। असां
तव्हांखे भले कार्ड था चवण भई शाम में तव्हां हिकिड़ो पैकेज ॾिठो ताहिर राई जो। ताहिर भाई खे ॾिठे पूरो साल थी वियो आहे असांखां, ऐं जीअं तव्हांखे ख़बर आहे ताहिर भाई तमामु बहितरीनु इंसानु हुयो, रहम दिल, दोस्तनि सां दोस्तनि जहिड़ो, ॿारनि सां ॿारनि जहिड़ो, वॾनि सां वॾनि जहिड़ो, ऐं अहिड़ो प्यारो इंसान जो वरी शायदि अहिड़ो माण्हू पैदा न थिए। ऐं उन खां अलावा उनजा केतिरा ई डायरेक्शन में गाना, प्रोग्राम इंचार्ज रहियो आहे, म्यूज़िक डायरेक्टर रहियो आहे, खोड़ गाना, केतिरियूं ई मॉडल्स, चाहे मेल हुजनि चाहे फीमेल हुजनि, इंट्रोड्यूस कराया आहिनि। रातो रात उन्हनि जेको आहे मॉडल्स खे स्टार ठाहियो आहे। सो ताहिर भाई अॼु तव्हां असांजे विच में न आहियो, पर इहा जॻह कोई फिल्म नथो करे सघे। तव्हांजी यादि ईंदी आहे, तव्हां असांजे दिलनि में आहियो ऐं हमेशह रहंदा। पूरो साल थी वियो, ख़बर ई न पई, ईअं थो लॻे ॼण काल्ह की ॻाल्हि आहे। सो अल्लाह तव्हांजी फैमिली खे सबर अता करे, तव्हांजा दर्जात बुलंद करे, ऐं तव्हांखे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता करे। ताहिर भाई जो जेको कमु हुयो सिंध धरती जे लाइ तमामु घणो कमु हुयो, तमामु घणो कमु कयो आहे सिंध धरती ते। सिंध जो कोई अहिड़ो शहर, कोई अहिड़ो ॻोठ न हूंदो जिथे वञी ताहिर भाई शूट्स न कयूं हुजनि, ऐं हर हिकु ॻोठ खे सुहिणे तरीक़े सां हुननि स्क्रीन ते ॾेखारियो आहे। पंहिंजे कल्चर ते तमामु घणो कमु कयो आहे, त असांजे कल्चर में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि, छा छा असांजे कल्चर में आहे। सो वी मिस यू, वी लव यू, तव्हां असांजे दिलनि में आहियो ऐं हमेशह रहंदा। त सर जीअं त ही मामलात आहिनि हींअर अल्लाह जी तरफ़ां आहिनि, ऐं इन्हनि सां इंसान नथो विढ़ी सघे, सिर्फ़ु अल्लाह सां दुआ करे सघे थो। त तव्हां छा हेल्प कई आहे, तव्हां किथे किथे कमु कयो आहे? सबसे पहले मां केतिरनि जो शुक्रगुज़ार आहियां, मां सलाम पेश कयां थो जेको अवां इन बोर्ड मुतासिर जे लाइ प्रोग्राम शुरू कयो आहे। ॿ टे ॾींहं खां कैंप जी सूरत कैंप लॻाया पिया, ऐं रिबन जी सिंध जे माण्हुनि जी हेल्प जे लाइ हमेशह जो आहे केतिरनि अॻियां रहियो आहे। उनखे मां पूरे जो केतिरनि पूरी इंतज़ामिया खे सलाम पेश कयां थो। जिते मां पंहिंजी सिंध जी ॻाल्हि कयां, मां सिंध शुरू कंदुसि त हींअर तमामु घणी सूरत ख़राबु आहे। असां पंहिंजे इदारे जमील बेगम फाउंडेशन जी तरफ़ां अल्हम्दुलिल्लाह हज़ारनि जी तादाद में बलूचिस्तान ऐं सिंध जे जेके सैलाब मुतासिरीन आहिनि उन्हनि ते राशन पुॼाए चुका आहियूं। पहिरीं असां राशन ते कमु कयो पिए बलूचिस्तान में, असां खसदार जी साइड ते, लोई जी साइड ते असां पहुचण जी कोशिशि कई पिए, लेकिन जॾहिं स्टार्ट में बारिशूं हुयूं त उते रोड रस्ता ख़ासि करे जेके पुल हुआ, मां चवंदुसि मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आहियां बलूचिस्तान जो को हब वारो जेको पहिरियों पुल आहे उहो बि टुटल आहे। हितां शुरूआत आहे, ऐं अॻिते अवां खसदार जी साइड कोटा ते जेॾे बि वेंदो हो की तक़रीबन पुल टुटल आहिनि, रस्ता टुटल आहिनि, रस्ता न आहिनि। हाणे आरज़ी रस्ता डाइवर्शन जेके ठही रहियो आहे, जॾहिं बारिश कुझु थधी घटि थी त असां गाड़ी में राशन खणी उन्हनि ॻोठनि ते पहुतासीं त तमामु सूरत असां पंहिंजी अखियुनि सां ख़राब ॾिठी। बलूचिस्तान में मूंखे मां काफ़ी शहरनि में लोई ताईं माना अल्हम्दुलिल्लाह जे दायरे कमु कयो आहे, लेकिन हुते मूंखे किथे बि असां विया आहियूं त कंहिं हिकु माण्हू बि इहो न चयो त को हुकूमती सतह ते को हेल्प थी आहे, सवाइ हिकु सलाम पेश कयां थो सेनेटर समीना ज़ेरी साहिबा खे। हुन जे तरफ़ां काफ़ी हुते हज़ारनि जी तादाद में राशन, ज़रूरी सामान, मेडिसन, मिनरल वाटर जो बोतलूं इहो उते तक़सीम कयो वियो आहे। हुनखे मां सलाम पेश कयां थो। बाक़ी सिंध जी अगरि मां अधी ॻाल्हि कयां त हितां अगरि मां ठठे खां क्रॉस करे बदीन खां शुरू थियां त बदीन ॿुॾो पियो आहे, तलहा, न्यू दुंबालो, डिगरी, सो मीरपुर ख़ासि, केतिरनि शहरनि जा नाला खणा, नवाबशाह, ठरी वीरवा, अॻियां वेंदे सखर ताईं। खैरपुर जो हाल वाल फैज़वा मूंखे ॾिना त दादू जी छा सूरत हाल आहे, सखर जी छा सूरत हाल आहे। लेकिन असांजे राशन ते असां कमु कयो पिए, मेडिसन ते कमु कयो पिए। पोइ सूरत हाल इहा हुई त तक़रीबन 48 कलाक 100 कलाक मसलसल मींहुं हो। अवां इहो सोचियो त जंहिंजा घर किरी विया,
माण्हू बेयारो मददगार हुआ, कंहिं रोड या कंहिं मथे पड ते पहुचण जे लाइ हुननि वटि माना को सिस्टम न हो। हुननि खे ॿेड़ियुनि जी ज़रूरत हुई, लेकिन उहे वीचारनि ताईं ॿेड़ियूं कोन पहुतियूं। हू पंहिंजो सॼो सामान छॾे, ज़ाहिर की मूंखे ख़बर आहे त बलोचिस्तान में काफ़ी माण्हू इन मींहं में लुड़ी विया। मां इहो सोचियो जेके 4-5 साल जो ॿारु कंहिंजो अगरि उहो इन बारिश में लुड़ी वियो हूंदो त उहो वारसनि जे हथनि मां जॾहिं निकितो हूंदो त उहो केतिरा मजबूर हूंदा जंहिंजे हथनि मां उहो निकिरी वियो। इहो असां पंहिंजे दिलनि में ज़ाहिर की अगरि पंहिंजे बचनि जी तरफ़ सोचींदासीं, उन तरफ़ सोचे हिननि सिंध जे बलोचिस्तान जे माण्हुनि ॾे असां सोचींदासीं त असांखे अहसासु थींदो। असां जॾहिं इहो 48 कलाक 100 कलाक मींहुं हो त पोइ असां कोशिशि कई त राशन जे कम खे रोके असां पक्की मानी छो त उते माना पुॼायूं। छो त तव्हां सम्झी सघो था त जेके ॿाहिरि रोडनि ते वेठल माण्हू जंहिंजे घर ते मथे छित बि न हुई ऐं मसलसल मींहुं आहे, उहो काठियूं किथां ॿारनि, हू मासूम पंहिंजे बचनि खे किथां खाधो पचाए ॾींदा अगरि कंहिं वटि को राशन आहे बि त ज़ाहिर आहे की असां मां बि त पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां बदीन जी सूरत हाल, तलहार जी, दुम्बाल जी सूरत हाल, नवाबशाह जी सूरत हाल, ठरी मीरवा जी हींअर सूरत हाल, काछो जी, मोरो जी सूरत हाल, तक़रीबन माना सभु जेके बि शहर या हज़ारनि जी तादाद में ॻोठ हींअर ॿुॾल आहिनि। ऐं मां इहो बि चवंदुसि बेयारो मददगार आहिनि हुकूमत जी तरफ़ां। मां त किथे बि को अहिड़ो सिस्टम न ॾिठो आहे त हुननि ताईं को टेंट लॻल हुजे। ऐं ज़ाहिर के ख़बरनि में तमामु हले पियो त तमामु घणी हेल्प थी आहे, लेकिन असां मौक़े ते वञी ॾिठो आहे त हज़ारनि जे तादाद में रोडनि जे ॿिन्ही पासनि ते माण्हू वेठल आहिनि, लेकिन हुननि वटि टेंट न आहे। हुननि वटि प्लास्टिक जेका आहे उहा नथी मिले। ऐं मां इन शइ जी बि मज़ामत कयां थो त असांजा जेके दुकानदार आहिनि, जेका 50-60 रुपया प्लास्टिक मिलंदी हुई, उहा हिन टाइम ते 300-400 रुपए मीटर बि नथी मिले असांजे शहर में। केॾी ग़लति ॻाल्हि आहे। ऐं हज़ारनि जे तादाद में माण्हुनि जूं असांखे कॉलूं आहिनि मदद जे लाइ। ज़ाहिर की असां हिकिड़ो जेको असांजो अदारो आहे, मां पंहिंजे अमर जे नाले ते हीअ अलहमदुलिल्लाह अदारो हलाईंदो आहियां। ऐं काफ़ी सालनि खां अलहमदुलिल्लाह बिना रंग व नसल व मज़हब सिर्फ़ु इंसानी जे नाते असां पूरे पाकिस्तान स्पेशली सिंध में कमु कंदा आहियूं। लेकिन हीअ जेको वक़्तु आहे तमामु ॾुखियो वक़्तु आहे। मां इहो चवंदुसि त पूरी सिंध हींअर जेके असांजा सिंध जा मारूड़ आहिनि उहो तमामु ॾुखे वक़्त में आहिनि। ऐं मां अपील बि कयां थो, जीअं ज़ाहिर KTN अल्हम्दुलिल्लाह हिन ते कमु शुरू कयो आहे, हुन ग़रीबनि जी मदद करण जी कोशिशि कई आहे। ऐं ईअं ॿिया बि जेके बि जंहिंखे बि अलाह ताला ॾिनो आहे, त मां त अपीलूं पंहिंजे लाइव कॉलनि में पंहिंजे दोस्तनि खे कंदो रहियो आहियां त वधीक न त अगरि अलाह ताला खे अव्हांखे तौफ़ीक़ 5 माण्हुनि जी मानी जी ॾिनी आहे त ख़ुदा जे लाइ 5 मानियूं ई ठाहे अव्हां हुन टेंट ते पुॼायो, झोपड़ियुनि ते पुॼायो। लाज़मी न आहे त अव्हां टकनि जा टक भरे मोकिलियो। अव्हां अगरि 2 माण्हुनि जी मदद करे सघो था त हुनजी कयो, 10 जी जेतिरो अलाह ताला अव्हांखे ॾिनो आहे। ऐं हीउ मौक़ो आहे। ऐं असां त ॾिसो मुस्लमान आहियूं, इहो असांजो ईमान आहे त अलाह जे राह में अव्हां ख़र्चु कंदो, अलाह ताला हिते 10 गुना अव्हांखे वधाए ॾींदो ऐं आख़िरत में 70 गुना हिन जो अजर ॾींदो। ॾिसो हीअ त एतिरी मुश्किल जी घड़ी आहे जेको तमामु घणो आहे। असांजे अदारे जी तरफ़ां राति बि हींअर मां प्रोग्राम में वेठो आहियां, राति 5 बजे थी अल्हम्दुलिल्लाह असां राशन ठाहियो आहे। हींअर 2 मज़दा वॾा भरे असां बलोचिस्तान ऐं सिंध जे लाइ रवाना कया आहिनि। पोयां बि अल्हम्दुलिल्लाह राशन ठहे पियो। ईअं रोज़ इंशाअल्लाह 1-2 मज़दा तक़रीबन 500-1000 राशन जेको आहे असां उहो ठाहियूं पिया। ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि में ज़ाहिर रिक्वायरमेंट एतिरी आहे त अव्हां सोचे कोन था सघो त असांजे जेके मोबाइल ते जेके ग़रीब मारूड़ा आहिनि केतिरा माना, छो त असां पहिरीं सिंध में कमु कयूं पिया त जेके ग़रीब आहिनि उहो तमामु घणो हर ज़िलो हींअर ॾुखियल आहे। हिकिड़ो ज़िलो न आहे। जी फैज़बा अव्हांखे ॿुधायो खैरपुर जो जेको FB बंदि आहे उहो टुटण वारो आहे। अगरि उहो टुटो त उन्हनि सां सिर्फ़ु खैरपुर न, हुन सां जेके बि इर्द गिर्द जा ॻोठ जेके पाणी में त मींहं जे में हूं ई ॿुॾल आहिनि, लेकिन अगरि हीउ बंदि टुटो त पोइ हुते क़ीमती इंसानी जायूं जेके जानियूं आहिनि उहे बि लुड़ी वेंदियूं। ऐं हीउ जेको मींहुं आहे, मोरो जी हींअर कंडीशन तमामु घणी ख़राबु आहे। उते जेको मुंहिंजो कोऑर्डिनेटर आहे नदीम सियाल साहिबु, उन ॿुधायो आहे त तक़रीबन जेके बि कचा घर हुआ माण्हुनि जा 99% उहो किरी विया आहिनि। त इहा सूरत हाल आहे। त बाक़ी इहो आहे त असां कोशिशि कयूं पिया अल्हम्दुलिल्लाह बलोचिस्तान में बि अल्हम्दुलिल्लाह असांजे अदारे तमामु घणो कमु कयो आहे। ऐं असां अपील बि कयूं था अव्हां जे हिन प्लेटफॉर्म जे थ्रू त ख़ुदा जे लाइ अव्हां मदद कयो ग़रीबनि जी। अगरि अव्हां ओसीं पहुची नथा सघो त जेको बि सुठो अदारो कमु करे थो, जेको सिंध ताईं पहुचे थो, मां सभिनी दोस्तनि खे इहो अपील कंदुसि। ॾिसो जीअं असां हींअर दोस्तनि ॻाल्हि कई पिए त मरी में हिकिड़ो वाक़ो थियो, असांखे हुन ज़ाहिर के ॾुखु थियो, तकलीफ़ थी, तमामु घणा असां तकलीफ़ में हुआसीं। उते इंसानी जानियूं ज़ाया थियूं, लेकिन मां चवां थो त हू त 1% बि न हो। हिते त 100 जी तइदाद में बलोचिस्तान में माण्हू लुड़ी विया।
सिंध जा असांजा मारूड़ा लुड़ी आहे त किथे आहिनि उहे चैनल जेके उते ज़ाहिर की आवाज़ उथारींदा हुआ। अॼु ज़ाहिर की हिन असां प्लेटफॉर्म ते वेठा आहियूं त हिननि खे सलाम आहे त हीअ आवाज़ हिननि माण्हुनि सां गॾु आहिनि। उहे उर्दू चैनल मां चवंदसि उहे अॼु किथे आहिनि। छो नथा असांजी सिंध खे ॾेखारीनि, छो नथा असांजे बलोचिस्तान खे ॾेखारीनि? छा हीअ इंसान न आहिनि? छा हिननि जूं जो इंसानी जानियूं जेके ज़ाया थी वियूं हीअ इंसान न हुआ? सवनि जी तइदाद में असां ॾिसो, असां ओॾी महिल मरीज में जेको वाक़ो थियो या कराची में बि को वाक़ो थिए थो, ॾिसो कराची में थिए थो, हिते सवनि जी तइदाद में अहिड़ियूं जंहिं वटि वसाइल बि आहिनि, वॾा फलाई अदारा आहिनि, हिते तमामु घणो आवाज़ु उथारींदा आहिनि, हुननि जी मदद कंदा आहिनि। लेकिन यकीन कयो त असांखे सिंध में कॾहिं बि मूंखे काछे में इहे वॾा अदारा जेके मां तक़रीबन 10 सालनि खां उते कमु कयां थो, हिकिड़ो बि मां चवां थो एॾो डेज़र्ट इलाइक़ो आहे काछो, जेको उते असांजी माऊं भेणूं हिकु हिकु पाणी जे फुड़ी जे लाइ माना तरसंदियूं आहिनि। उते असां अल्हम्दुलिल्लाह सवनि जे तइदाद में हैंडपंप सोलर सिस्टम लॻाया आहिनि। लेकिन इहे वॾा अदारा छो न को किथे बोर्ड नज़र आयो आहे हिननि जो? छो सिर्फ़ु इहे कराची हैदराबाद ताईं महदूद आहिनि? मां हुननि खे बि अपील कयां थो, ख़ुदा जे लाइ हिन टाइम जेको सिंध आहे उहो तमामु ॾुखी मरहलनि में गुज़री रहियो आहे, हुननि माण्हुनि ताईं पहुचो, हुननि जी मदद कयो। ऐं मां सिंध गवर्नमेंट जे ज़ाहिर खे ॻाल्हि कयां थो त असांखे किथे बि को माज़रत सां मां चवां थो त असांखे गवर्नमेंट नज़र न आई आहे। दौरा ज़रूरु थिया आहिनि, असांजे बदीन में बि CM साहिबु वियो आहे, मुख़्तलिफ़ ज़िलनि ते वियो आहे, लेकिन मौक़े ते जेको छो त मां पाण काफ़ी ज़िलनि जो दौरो करे आयो आहियां सिंध में, बलोचिस्तान में बि, लेकिन सिंध में बि असांखे किथे बि को टेंट ज़रूरु विया आहिनि, वीडियो सोशल मीडिया ते पिया आहिनि, जेके वॾा उते जा ज़ाहिर के असां वॾा आहिनि जेके उन्हनि जे वोटनि सां ई MN MPA थिया आहिनि, त हुननि जे उताकनि ते पिया आहिनि। पोइ राति ज़ाहिर के वीडियो सोशल मीडिया ते अहिड़ा सवनि जे तइदाद में आहिनि, राति जे पेट में उहे अलाए काॾे था वञनि, असांखे टेंट लॻल त किथे बि नज़र नथो अचे। अवां नवाबशाह खां जेको रोड सखर जी तरफ़ वञे थो, सुई खां थींदो ठरी मीरवा वारो रोड जी हालति ॾिसो, रोड जो नामो निशान बि न आहे। असां उते मदद करणु चाही पे, असां वटि ज़ाहिर के अहिड़ो घणा वसाइल त न आहिनि, लेकिन उते असां पहुची न सघियासीं। ज़ाहिर छो त रस्ता न आहिनि, कश्तियुनि जी ज़रूरत आहे, उते हेलीकॉप्टरनि जी ज़रूरत आहे, त उहे उते पहुची सघनि था। अवां इहो सोचियो त उते जेके लोकली माण्हू आहिनि, राशन हुननि वटि घर जा ख़तमु थी विया आहिनि, ॻोठनि जा ॻोठ जेके आहिनि, कचा घर किरी विया आहिनि माण्हुनि जा, हू कीअं माना मानी पचाइनि? अटो न आहे, अगरि कंहिं वटि आहे बि त ज़ाहिर के 4-4 कलाक 4-4 ॾींहं माना 24-24 कलाक बारिश आहे, हू पंहिंजे बचड़नि खे कीअं कुझु पचाए खाराइनि? अॼु यकीन कयो त मां तमामु सची ॻाल्हि आहे त मां मुंहिंजा आंसू अची वेंदा आहिनि, मां ॻाल्हाए न सघंदो आहियां जॾहिं मां उते जॾहिं वापसी में कराची ईंदो आहियां, वरी कोशिशि करे वरी हितां राशन जा कुझु सिस्टम ठाहे हुननि ॻोठनि ताईं, हुननि बलोचिस्तान जे पंहिंजे मारूड़नि ताईं मोकिलींदा आहियूं, त असांखे तमामु घणी तकलीफ़ थींदी आहे। पंहिंजे बचनि जी तरफ़ ॾिसी, अगरि असां सभु दोस्त इहो ॾिसूं, पंहिंजे बचड़नि जी तरफ़ ॾिसूं, त अगरि असांजा बच्चा बुख ते हुजनि, उहो पाणी मींहं जो जेको ज़ाहिर आहे की ख़राबु पाणी उहो ज़ाहिर आहे की पीअनि, मच्छरनि में अहिड़ा मच्छर आहिनि, अवां 1 कलाक बि नथा वेही सघो। असां उते राति बि गुज़ारी आहे, यकीन कयो त 10 मिंट उते वेहणु मुश्किल आहे ऐं मच्छरनि में। ऐं हू वीचारा ईअं नंढा नंढा मासूम साल 2-2 साल 6-6 महीने जा ॿार ईअं मच्छरनि में पिया आहिनि। त ख़ुदा जे लाइ कुझु हुननि जे लाइ सोचियो। सिंध गवर्नमेंट खे बि मां अपील कयां थो ऐं वस वारनि खे बि चवां थो त ख़ुदा जे लाइ अवां नथा पहुची सघो, असां जहिड़ा सवे फलाई अदारा आहिनि जेके कमु कनि पिया, हुननि ताईं पहुचनि पिया, हुननि जा हथ मज़बूत कयो, हुननि जी सपोर्ट कयो ताकी हुननि ताईं पहुचनि। बिल्कुलु सही था चओ, ऐं वाकई मुश्किल जी घड़ी आहे। तव्हां त सभु पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आया आहियो, सभु असांखे बयानु कयो था, असांजे शो में असांजे ऑडियंस खे ॿुधायो था। तकलीफ़ ॾाढी आहे, पर हिन तकलीफ़ खां निकिरण जो सिर्फ़ु हल इहो ई आहे त थोरो पंहिंजे अंदरि में रहम पैदा कयो, प्रोवाइड कयो, पाणी जी बॉटल्स खणो, राशन पैक कयो, कुक फूड नथा करे सघो न कयो, तव्हां एतिरी हद ताईं कुझु अहिड़ा एनवलप्स ठाहियो जिन में तव्हां 5000 खां 10,000 ताईं कैश ज़रूरु विझो ऐं उन्हनि खे ॾियो। हिकिड़ी बार वीडियो ॾिठी, हिकिड़ी असांजी सिंध जी न्याणी मासूम ॿार कोन जो बीमार रोए पई, कंहिं न्यूज़ रिपोर्टर खे ॿुधाए पई, चए पई मूं वटि एतिरा पैसा कोन्हनि जो मां पंहिंजे नंढड़े खे खणी करे मां अस्पताल वञा ऐं उनजी ट्रीटमेंट करायां। राति खां बुख़ार में तपे पियो थो, इहे उनजा अदी जा लफ़्ज़ हुया, राति खां बुख़ार में तपे पियो थो, मूं वटि दवा न आहे, मूं वटि पैसा न आहिनि। ॾाढी
हालत ख़राबु आहे, ॾाढी मुश्किलात जो वक़्तु आहे। असां बीइंग अ मदर्स, बीइंग अ सिस्टर्स, असां घरनि में जॾहिं वेहूं था, असांजा मर्द जॾहिं ऑफिसिस में आहिनि या असां वटि उन टाइम का कन्विंस न हूंदी आहे जो असां मेडिसन वठी अचूं या डॉक्टर ताईं पहुचूं, असां उन तड़पंदा आहियूं न त जल्दी अचे त असां पंहिंजो ॿारु खणी करे हॉस्पिटल वञूं या जल्दी अचे त दवा वठी अचे, तड़पंदा आहियूं न उन वक़्तु। त ही उहा ई तड़प आहे, महसूसु कयो इनखे, महसूसु कयो इन तड़प खे, महसूसु कयो। दवाऊं पैक कयो, उहे दवाऊं जेके नंढनि ॿारनि जे बुख़ार जूं आहिनि या त वरी खंघि जूं आहिनि या त वरी डायरिया जूं आहिनि, उहे पैक कयो। कुझु अहिड़ा नंढा नंढा बैग्स ठाहियो जेके तव्हां पाण बि प्रोवाइड करणु शुरू करे छॾियो। सर, जीअं त तव्हां ॻाल्हि पिया कयो, उन ई ॻाल्हि खे मां चवंदसि तव्हां थोरो कंटिन्यू कयो। हा दी, सॼे ज़िले दादू जी ॻाल्हि आहे। दादू ज़िले में जेको हींअर फ्लड पहतल आहे उहो केनशाह में आहे। अक्सर 10 में बि जोही में हिकिड़ो तेल गैस कंपनी आहे जंहिंखे रिंग बंदि ॾियणु ऐं उनखे बचाइण जी कोशिशि थींदी आहे ऐं हेॾे माण्हू मरनि, उहो भले पिया मरनि। ऐं मूंखे ताजुब आहे त किरोड़े रुपयनि जी कणिक जेका मनपसंदि ठेकेदारनि जे चवण ते असांजे फूड खाते वारा पंहिंजा गुदाम तबाह अथनि, सेट नथा कराइनि, मिली भगत करे पंहिंजनि वापारियुनि वटि उते किराए ते रखियो अथनि। किरोड़नि जी कणिक उते ख़राबु थी आहे, पर कंहिं मज़लूम खे अन्न जी ॿोरी न ॾिनऊं जो तव्हां खाओ। हाणे जेका विच में बचंदी या मथां ऐं हेठां पासनि सां ख़राबु, उहे फूड इंस्पेक्टर लिखंदा त सॼी ख़राबु आहे ऐं इहा कणिक बि गुम कंदा। उते माण्हू तड़पनि था, पर हिननि खे एतिरो नथो थिए जो उन्हनि माण्हुनि खे माना को सर्विस प्रोवाइड कयूं, उन्हनि माण्हुनि जे लाइ को राशन जो बंदोबस्तु कयूं, पकी पकाई मानी जो को बंदोबस्तु कयूं। मां थो चवां त ख़बर नाहे त असांजी जेका केनशाह जी इंतिज़ामिया आहे उहा किथे गुम आहे। इहे जेके केनशाह जा फंड्स आहिनि उहे किथे ख़र्च था थियनि, का ख़बर नथी पवे। मुनसिफ़ लाशारी साहिबु आहे, TMO CMO साहिबु, उहो उनजो नंबर बंदि आहे, लभे नथो शहर वासियुनि सां। असांजा जेके मुख़्तियारकार आहिनि, AC साहिबान आहिनि, उहे उते केनशाह में ज़ाहिर ई न आहिनि। केनशाह जी अवाम बेयारो मददगार आहे। अलाह खां सवाइ ॿियो को बि केनशाह में माण्हू न आहे जेको केनशाह जी अवाम खे लीड करे ऐं उन्हनि खे कंहिं मुतबादल रस्ते ते लॻाए या ॿाहिरि उन्हनि खे कढे। इहा हालत आहे केनशाह जी। मां थो चवां पीअण जे पाणी जे हवाले सां उते एतिरो रुॻो कनि, केनशाह में जर जो पाणी त मिठो कोन्हे, पर हाणे छा आहे जेको वाटर सप्लाई जो सिस्टम हुयो त 15 ॾींहंनि खां वठी उते बिजली न आहे बरसातुनि जे करे। वाटर सप्लाई हिननि जा मोटर उहे बि बिजली ते हलंदड़ हुया। हींअर ताईं अहिड़े जदीद टेक्नोलॉजी में बि हिननि सोलर ते न कया। हिकिड़ी लाइन हिननि वटि सोलर जी हुई जेको मुसलसल झुड़ बारिशुनि जे करे उहो बि नथो हले। जनरेटर 2 हिननि जा हुया, जिन्हनि में हिननि डीज़ल चोरी कयो, ख़राबु करे छॾियऊं, जनरेटर हिननि जा नथा हलनि। केनशाह जा माण्हू किनो पाणी वापराइण ते मजबूर आहिनि। केनशाह में डायरिया, उल्टियूं ऐं अक्सर नंढा ॿार, छो जो हुननि जा मैदा कमज़ोर आहिनि, नंढड़ा मासूम आहिनि, उहे बर्दाश्त न करे सघिया आहिनि। 80% उन्हनि जा मासूम बुखार में तड़पनि पिया ऐं उल्टियुनि में, बुखारनि में, डायरियाज़ में टेबलेट वग़ैरह न आहे ऐं माण्हू बेयारो मददगार लॻा वेठा आहिनि ऐं उन्हनि खे निकिरण जो को रस्तो न आहे। मां अपील कंदुसि तव्हांजे KTN जे तसलसल सां हरबी चीफ खे त ख़ुदारा अलाह जे सदके केनशाह जे माण्हुनि खे आर्मी रिस्क्यू करे, जीअं 2010 में बि आर्मी कढियो तव्हां माण्हू, ही माण्हू न कढी सघंदा। हिननि बसि ऐलान ई करणा आहिनि त असां 1 लख टेंट ॾिना आहिनि, पर ख़ुदा गवाह आहे किथे बि हिननि जो 1 लख टेंट असांखे नज़र नथो अचे। अल्लाहु अकबर। मां थो चवां त तव्हांजे माण्हुनि खे जेसीं ताईं आर्मी ॿाहिरि नथी कढी सघे त ॿिए कंहिं में बि एतिरा फंड्स असांजे तइलके जे सोशल वर्करनि वटि या ज़िले जे सोशल वर्करनि वटि एतिरा फंड्स न आहिनि जो असां उतां जे मिसकीन माण्हुनि खे ॿाहिरि कढी सघूं।
मां इहो चवंदुसि सरमायादारनि खे त तव्हां पाण अचो, विज़िट कयो, केन शाह में जेका हींअर हालत आहे उन्ही खे कुझु बहितर बणायो। ऐं तव्हांजे केटीएन जे तसलसल सां मां CM सिंध खे अदब जा हथ ॿधी अर्ज़ु कंदोमांसि त साईं केन शाह जे डॉक्टरनि खे तव्हां घुरायो। उते 20% बि डॉक्टर कोन्हनि। उहे डॉक्टरनि जी पोस्टिंग त उते आहे तहलका हॉस्पिटल में, पर उहे डॉक्टर के FCPS था कनि कराची में, के FCPS था कनि लाहौर में, अलाए किथे किथे ॿियूं डिग्रियूं पिया था कनि। सही खुदारा उते बायोमेट्रिक लॻायो डॉक्टरनि जी, डेली केन शाह अस्पताल में बायोमेट्रिक ॾियनि, इहे पोइ ई पंहिंजी ड्यूटी करे था सघनि। केन शाह में को बि डॉक्टर न आहे। मां ख़ुदि उते जॾहिं वयुसि, उते जेको डॉक्टर वेठो हो मुंहिंजो वाल साहब टीचर हुयो, उनजो शागिर्दु हो, हुन मूंसां रुॻो दुआ सलाम कयो, पर 250 पेशेंट हुया। राति जो 3 बजे जो टाइम हुयो, 250 पेशेंट हुया। डॉक्टर मुंहिंजे ॿार खे चेकअप न करे सघियो। मां मजबूरन ॿार खे खणी स्टोर वारे खे चयो, मां चयो हिन खे उल्टियूं हिन का उल्टी जी दवा ॾे। चई माना डॉक्टर खां लिखाया। मां चयो बसि तूं पंहिंजे तजुर्बे आहिर ॾे। हुन सीरप ॾिनो जेको असां पंहिंजे ॿार खे पीआरियोसीं। इहा हालत आहे केन शाह में। हिकिड़ो डॉक्टर जेको राति जो ड्यूटी थो करे, 250 ॿार पंहिंजे माइरुनि जे कछनि में आहिनि, ऐं उहो डॉक्टर बि लाइन सां पियो थो चेकअप करे। ॿिया डॉक्टर केन शाह जा ॿाहिरि आहिनि, वीज़ा ते वियल आहिनि, अस्पताल सॼी वीज़ा ते थी हले, अस्पताल जी बजट सॼी वीज़ा ते वियल आहे। मां CM सिंध खे संदसि वालिद साहब जे वास्ते उन्ही जो वास्तो थो विझांसि त खैरपुर नाथन शाह जी अस्पताल ते गौर कयो। इन अस्पताल में हिकिड़ो बि डॉक्टर जूं ड्यूटी नथो करे, सभु ड्यूटी चोर आहिनि। सही महिरबानी कयो इन्हनि ते ॾंडो खणो। केतिरा ई हॉस्पिटल्स हूंदा हिन वक़्तु सिंध जा जेके बेयारो मददगार हूंदा, अल्लाह जे आसरे हलंदा हूंदा। डॉक्टर्स हूंदे सूंदे बि डॉक्टर्स गायब हूंदा पंहिंजी ड्यूटीज़ ते। तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल्स करे सघो था, पर हींअर वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचो। ॿीहर भलीकार था चऊं तव्हांखे रंगनि भरी शाम में, ऐं तव्हां बि असांजे प्रोग्राम में शामिल थी सघो था, असांखे कॉल्स करे सघो था। ऐं तव्हां बि जेकॾहिं काई अहिड़ी फुटेज या तव्हां पाण किथे विज़िट कयो आहे, या तव्हां पाण किथे कंहिंजी हेल्प कई आहे, या तव्हां पंहिंजी अखियुनि सां का शइ ॾिठी आहे, चाहे तव्हां कराची में हुजो या कराची खां ॿाहिरि किथे बि हुजो, त बिल्कुलु तव्हां असांजे प्रोग्राम में कॉल करे असां सां शेयर करे सघो था, असांखे ॿुधाए सघो था। ऐं स्पेशली जेके हैदराबाद जा जेके बि भाउ भेण आहिनि जेके ॾिसनि था, त उहे ज़रूरु ॿुधाइनि त हिन टाइम हैदराबाद जी छा हालत आहे। छो जो ॿुधो आहे त हैदराबाद कासमाबाद तक़रीबन ॿुॾी वियो आहे, ऐं काफ़ी हालात ख़राब थी विया आहिनि हैदराबाद जा बि, कोटड़ी जा, तमामु घणा उतां जा हालात ख़राब थी विया आहिनि। जैसे शोएब भाई आप बात कर रहे थे रास्ता, किरण ये तो गवाही आ गई, अल्लाह रब्बुल आलमीन की एहसान है। सबसे पहले तो मैं ये रिक्वेस्ट है मेरी, जितनी भी रेस्क्यू हैं और जितने भी इमदादी इदारे हैं वो जल्द अज जल्द वहाँ पहुँचें, क्योंकि पानी इस कदर है कि रास्ते ब्लॉक होना शुरू हो गए हैं। ऐसा ना हो कि हम अपने प्यारों तक पहुँच ही ना पाए, अल्लाह ना करे। और दूसरी जो सबसे मैं कहने से बिल्कुल कासिर नहीं हूँ, भले उसके बाद कुछ भी हो जाए, कि जो हमारी हुकूमत है, मौजूदा गवर्नमेंट, बड़ा अफसोस के साथ कहना पड़ रहा है कि आप कतर चले गए इमदाद लेने के लिए, सरमायाकारियों के लिए। तो सर, कतर में सैलाब नहीं आया है, सैलाब सिंध में आया है। मेरी मौतबाना आपसे गुजारिश है कि प्लीज़ अपने पाकिस्तान को देखें, अपने लोगों को देखें। सही बात है। आप जाके वहाँ से आपका सिलसिला फिर वहीं से शुरू हो गया, जो होता आया है कि आप इस बहाने इमदाद लेना शुरू हो गए हैं। तो अगर ले भी रहे हैं तो प्लीज़ उनकी मदद तो करें कम से कम। आपने एक न्यूज़ चलाई कि हम पाकिस्तान में
आर्मी तलब कर ली गई है, लेकिन अभी तक कोई रेस्क्यू इदारा पहुंचा नहीं है वहां तक। तो मेरी बड़ी आपसे हाथ जोड़ के गुजारिश है तमाम तर बहैसियत इंसानियत की कि जल्द अज जल्द मदद के लिए पहुँचें ताकि हम अपने लोगों को बचा सकें। इंशाल्लाह बिल्कुल शोएब भाई इहा सही ॻाल्हि कई। इहा न्यूज़ अॼु सुबुह मुंहिंजे अखियुनि खां गुज़री ऐं मां ॾिसी ऐं मूंखे थोरी खिल बि आई ऐं थोरी कावड़ बि आई। त मां चयो यार हिते हुजणु खपे हा, प्राइम मिनिस्टर आहिनि न, हिते हुजणु खपे हा इन्हनि खे ऐं विज़िट कनि हा, सिंध जो दौरो कनि हा, कतर जो दौरो न सिंध जो दौरो कनि हा, पंहिंजा उहे लॉन्ग शूज़ पाए करे इन पाणी में लहनि हा ऐं हिकु हिकु माण्हू सां मिलनि हा। हिते अॼु मूंखे यकीन कयो अॼु मूंखे शहीद राणी बेनज़ीर भुट्टो साहिबा जी एॾी यादि थी अचे। जिगर हुयो उन इंसान जो, उहा वाहिद औरत हुई पाकिस्तान जी जेका जिगर वारी हुई। वाकई हिकु हिकु माईअ खे भाकुर पाईंदी हुई, हिकु हिकु ॿार खे कच्छ में खणी प्यार कंदी हुई। केतिरी हुननि मदद कई आहे ऐं उहो टाइम ख़ुदा न ख़्वास्ता कंहिं ॻोठ ते, कंहिं शहर में, सिंध में, किथे बि पाकिस्तान जे कंहिं बि जॻह ते को मसइलो थींदो हुयो, बीबी उते पहुचंदियूं हुयूं, पाण पंहिंजे हथनि सां सभु कमु कंदियूं हुयूं। हुननि खे इहो बि कोन थींदो हुयो त न मां पंहिंजे ॿियनि वर्कर्स खे चवां त तव्हां हुननि जी इमदाद कयो, या मां हुननि खे भाकुर न पायां, या मां AC वारी गाॾी मां लथी आहियां, या मूंखे सुठा कपिड़ा पातल न, कंहिं शइ जी परवाह न कंदियूं हुयूं। इंसान हुयूं न उहे बि। अॼु मूंखे ॾाढी यादि थियूं अचनि बीबी, कसम सां अॼु मां कसम खाई थी चवां जेकॾहिं मोहतरमा अॼु हुजे हा न त असांजी सिंध जा इहे हालात न हुजनि हा, इहे हालात न हुजनि असांजी सिंध जा। असांजी सिंध हींअर लावारिस थी वई आहे, पर अल्लाह जी ज़ात वॾी आहे, उन खां बिल्कुलु बि डिनाए नथा करे सघूं। अल्लाह साईं आहे, उन ते तवक्कल रखूं त इंशाअल्लाह हिन वक़्त खां बि ॿाहिरि निकिरी ईंदासीं इंशाअल्लाह। सर ॿी ॻाल्हि इहा त जीअं तव्हां ॻाल्हि कई त तव्हां राशन कुझु ॾिनो आहे, कुझु गाॾियूं वयूं आहिनि, कुझु पोयां आहिनि, त मां तव्हांखां पुछणु चाहींदसि त जेको राशन तव्हां ॾियो था त इन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं आहिनि राशन में, कहिड़ियूं मेन शयूं आहिनि ऐं केतिरनि ॾींहंनि जो तव्हां ॾियो था, 15 ॾींहंनि जो या पूरे महीने जो ॾियो था? अदी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ज़ाहिर आहे की असांजो त दिलि इहो चवंदो त असां पूरे महीने जो छा माना साल जो राशन हुननि ते पुॼायूं, लेकिन सची ॻाल्हि आहे त रिक्वेस्टूं एतिरियूं वधीक आहिनि। असां कोशिशि कयूं पिया त हुन में जेके तमामु ज़रूरी शयूं आहिनि जंहिंमें अटो थी वियो, खंडु थी वई, चीनी थी वई, पंहिंजो ऑइल थी वियो, माना 8 खां 10 आइटम असां शामिलु कयूं था, दालूं शामिलु कयूं था, चांवर शामिलु कयूं था, माचिस शामिलु कयूं था। अहिड़ा आइटम जेके तमामु माना ज़रूरी आहिनि उहो शामिलु कयूं था ऐं तक़रीबन 15 ॾींहं जो असां राशन ठाहियूं था। त उहो इन करे त असां वधि खां वधि जेके माण्हुनि ताईं पहुचाए सघूं। हाणे सिंध में सूरत इहा आहे त सिंध में जी मोरो में अल्हम्दुलिल्लाह असां जेको पकल खाधो आहे उहो प्रोवाइड कयूं पिया, काछो में कोशिशि कयूं पिया, बदीन में, छो त उते मसलसल बारिश आहे ऐं राशन अगरि असां पुॼायूं बि उते हू वीचारा छा ते माना पचाइनि छा ते, काठियूं किथां आणनि, छो त हज़ारनि जी तइदाद में हींअर सूरत हाल इहा आहे। हज़ारे जेके माण्हू आहिनि हू पंहिंजे घर हुननि जा किरी पिया आहिनि, हू कंहिं वाटर जे कप ते वञी को वेठो आहे, को रोड ते अची वेठो आहे, लेकिन ऐं हुतां बि हुननि खे क्रॉस करण जो रस्तो न आहे त अॻियां वञी जे काठियूं किथां करे अचनि, त हुननि जा घर तक़रीबन माना जेके आहिनि बर्बादु थी विया आहिनि। ऐं असां राशन में इहो कोशिशि कयूं था त जीअं माना जेके ज़रूरी तमामु घर जे आम इस्तेमाल जे ज़रूरी आइटम आहिनि। ऐं हींअर जीअं मां बि ॻाल्हि कई त हींअर मेडिसन जी तमामु घणी ज़रूरत आहे। असां कोशिशि कयूं पिया त अहिड़ी मेडिसन जेको आम ज़बान में मां इहो चवां त जीअं घर में हर कंहिंखे ख़बर हूंदी आहे, अहिड़ी मेडिसन बि असां नथा ॾियूं त अलाह न करे को ॿार ग़लति यूज़ करे। उन में ज़ाहिर के आम जेका दवा मोशन वग़ैरह जी हूंदी आहे, छो त डायरिया तमामु घणो आहे, पाणी ख़राबु आहे, असां उहो ॾियूं पिया। जीअं सीरप बुख़ार जो थी वियो, खंघि जो शरबत थी वियो, अहिड़ियूं असां मेडिसन उते पुॼायूं पिया। उल्टी जी दवा थी वई, मलेरिया जी दवा थी वई, छो त मलेरिया तमामु घणो फैलिजी चुको आहे, डायरिया तमामु घणो फैलिजी चुको आहे ऐं इंसानी जानियूं जेके आहिनि ज़ाया थी चुकियूं आहिनि। तक़रीबन काछ जी साइड खां मां ॿुधाईंदुसि, दोस्तनि मूंखे चयो त सर अवां कैंप हणो,
त हिते कैंप जो बंदोबस्तु कयो त हुननि खे मां चयो त असां मेडिसन वठी अवां ॾे मोकिलियूं था। कैंप अगरि असां सिर्फ़ु अची हिते लॻाईंदासीं त ज़ाहिर के पूरे सिंध बलोचिस्तान जी कोशिशि कयूं पिया त असां मदद कयूं वधि खां वधि। अगरि असां हिकिड़े इन इलाइक़े बाक़ी इहो आहे त असां मेडिसन रूटीन जी जेका वठी असां मोकिलियूं पिया। हॉस्पिटल जेके गवर्नमेंट जा आहिनि, मां सिंध गवर्नमेंट CM सिंध खे चवंदुसि त ख़ुदा जे लाइ हुननि खे ज़ाहिर के पहिरीं त एतिरा बहितर न करे सघायो, लेकिन हिन बोर्ड में ख़ासि तौर ते हुननि हॉस्पिटलनि ते तमामु घणी रश वधी वई आहे। उते मेडिसन प्रोवाइड कयो ऐं जेके सुठा अदारा आहिनि जेके कैंप हणणु चाहिनि था, ज़ाहिर के मां 2 ॾींहंनि खां कोशिशि कयां पियो त मां मलीर DC जेको DHO मलीर आहे हुन खां मेडिसन वठी असां गडाब जी साइड ते कैंप हणूं, लेकिन मुंहिंजी कोशिशूं अञा ताईं नाकाम आहिनि। त अञा ताईं असांखे जेका मेडिसन आहे असां पंहिंजे आधार ते त वरिती आहे, वकील हज़रात जे तावन ते वठी मोकिली बि आहे, लेकिन छा अगरि असां डॉक्टर प्रोवाइड कयूं, कैंप असां हणूं, ट्रांसपोर्ट असां कयूं, छा असांखे सिंध गवर्नमेंट सिर्फ़ु मेडिसन बि प्रोवाइड न करे त पोइ इहो त आम चवंदुसि ज़्यादती आहे। ऐं मां हिते वफ़ाक़ी हुकूमत खे बि चवंदुसि सिंध बि पाकिस्तान ई आहे। ऐं मां ज़ाहिर के वज़ीर आज़म पाकिस्तान खे बि चवणु थो चाहियां त अवां बलोचिस्तान में बिल्कुलु पहुता हो, लेकिन लेट पहुता हो। 100 जे तइदाद में माण्हू मरी चुका हुआ, बेयारो मददगार हुआ। सोशल मीडिया ते जॾहिं आवाज़ तमामु हिकिड़ी घणी उथी वई, उन खां पोइ अवां उते पहुतो। लेकिन इहो बि अव्हांखे मीडिया ते अव्हांखे यादि आहे त जेको कैंप वज़ीर आज़म पाकिस्तान हणाए वियो, जॾहिं ॿिए ॾींहुं उते पहुतो त उहे कैंप वारा बि बुख ते वेठल हुआ। अवां इहो सोचियो त अगरि वज़ीर आज़म पाकिस्तान पाण जेको बि कैंप लॻाए थो वञे, हुन जे चवण ते कैंप लॻायो थो वञे, ऐं ॿिए ॾींहुं वज़ीर आज़म पाकिस्तान उते पहुचे थो त उते कैंप वारा चवनि था त सर रात का खाना हमें नहीं दिया गया, असांखे राति जी मानी न ॾिनी वई आहे। त आम जेको DC आहे, आम जेको ज़ाहिर के MN MP लोकल, उहो छा ज़ाहिर के माना ख़िदमत कंदो। त मुंहिंजी ज़ाहिर के उनखे बि अपील आहे त मियां शहबाज शरीफ़ खे, अवां पूरा पाकिस्तान जा वज़ीर आज़म आहियो, सिर्फ़ु पंजाब जा न आहियो। सिंध जेका हींअर तकलीफ़ में आहे, अवां हिते पहुचो, हिते ज़ाहिर के अवां वटि फंड आहिनि, अवां वटि मामलात आहिनि, त अवां हिन ग़रीबनि जी मदद कयो। जीअं अदा ॻाल्हि कई त रस्ता बंदि थींदा, मां इहो चवां थो त माना 70% रस्ता बंदि थी चुका आहिनि। 70% ॻोठनि जा जेके शहरनि सां रस्ता हुआ उहे बिल्कुलु बि उते को बि गाॾी नथी वञे। असां अॼु खां 15 ॾींहं अॻु में बलोचिस्तान जॾहिं राशन खणी वियासीं त 4x4 गाॾियुनि ते वियासीं। आम टक मज़दा हुननि ॻोठनि ताईं न पिए पहुची सघियो। 4x4 गाॾियुनि ते तमामु मुश्किल ते रास्तनि सां थींदा असां हुननि ते पहुतासीं। जेको वॾनि शहरनि में त हर को पहुचे थो, मां इहो चवां थो त अहिड़नि जॻहनि ते पहुचियो। हींअर ठरी मीरवा सुई इन तरफ़ जेका सूरत हाल आहे, मोरो जा जेके इर्द गिर्द ॻोठ आहिनि, मोरो शहर पाण बि ॿुॾल आहे, आसे पासे वारा ॻोठ बि ॿुॾल आहिनि। ईअं ई सखर जे इर्द गिर्द जी जेका हालात आहिनि उहे बि तमामु घणा ख़राबु आहिनि। असां शहरनि ताईं त पहुचूं था, लेकिन ज़ाहिर के आसे पासे जेके ॻोठ आहिनि, जेके वीचारा को कप ते वेठो आहे, हुननि वटि का शइ न आहे। अॼु अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिकु जॻह ते कणिक ई पखेड़े रखियल हुई। मां चयो त इहो हिन खे छा कंदो, त साईं चई साईं असां वटि का शइ न बची आहे, ज़ाहिर के हिते त को चकी बि कोन्हे जंहिं त पिसाए सघूं। हीअ सुकंदी हिन खे असां कुटे माना माना ॿारनि खे मानी या उहो जेको ठाहींदा आहिनि खिचड़ी वग़ैरह ठाहे मिड़े बचनि जो पेट भरंदासीं। इहा सूरत हाल आहे मुंहिंजी सिंध जी। हींअर सिंध जेका तमामु घणी तकलीफ़ में आहे, हिते ग़रीब जेके आहिनि उहे वीचारा तमामु बेयारो मददगार आहिनि ऐं हुननि जी मदद जी सख़्तु ज़रूरत आहे। हींअर इहो त जेको नुक़सानु थिए पियो, हीउ मींहं जो नुक़सानु आहे। अञा अव्हांखे जी ख़बर आहे त जेको हिकिड़ो दरिया जो जेको रेलो अचे पियो, उहो बि असांजे सिंध खे तमामु घणो नुक़सानु पुॼाए सघे थो। उन जे लाइ बि उपा वठणु खपनि। जी फैज़ भाउ अव्हांखे ॿुधायो त 2010 जो जेको घारो लॻो या जंहिं ख़ैरपुर शहर में ॿुॾो, त हू 12 सालनि खां पोइ माज़रत सां अॼु हुनखे बंदि कयो पियो वञे। 12 साल छा असांखे प्लानिंग न करणु खपंदी हुई त जेके शहर ॿुॾा, जेको नुक़सानु थियो त उहो छो थियो, छाजे ते करे थियो। अगरि बलोचिस्तान खां पाणी लही ज़ाहिर के काछे खां थींदो ख़ैरपुर ताईं पहुचे थो त असांजी गवर्नमेंट ते उनखे उपाकर न वठणा खपंदा त उन जे लाइ कुझु उनजो अज़ालो कनि। अॼु अव्हांजो जीअं अव्हांखे ख़बर आहे त जेको नवाबशाह खां रोड सखर ताईं वञे थो, सुई खां थींदे ठरी मीरवा खां, अॼु खां हफ़्ते खां नाम माना काफ़ी किलोमीटरनि ताईं रोड जो नाम निशान बि न आहे। उते का बि गाॾी अव्हांजी 4x4 गाॾी नथी वञी सघे। उहो पूरो रोड जेको आहे पाणी जी लपेट में आहे। ऐं 2 ॾींहंनि खां जेको कंडियारे खां जेको असांजो इहो मोटरवे आहे उन ते पाणी पियो हले। ऐं जीअं फैज़बा अव्हांखे ॿुधायो त हींअर सूरत हाल लाड़काणे वारी सूरत हाल बि तमामु घणी। यकीन कयो त मूं वटि रिकॉर्डिंग बि आहे। ऐं मूंखे कल्ह
हिकिड़ी कॉल आई ऐं मां उते जो सोशल वर्कर हो, मां चयो त हुनखे ईअं मज़ाकनि चयो, मूं चयो अवां त असांजो जेको चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे हल्के जा आहियो, अव्हांखे कहिड़ी परवाह, अगरि असांजी बेनज़ीर जो शहर ॿुॾे थो, असांजे बेनज़ीर मोहतरमा जेको त ज़ाहिर की अव्हां जी ॻाल्हि कई, मां चयो त अञा घटि कई, ज़ाहिर की हिकिड़ी वॾी शख़्सियत हुई, त हुन जो शहर अगरि हुन जो हल्के जा माण्हू असांखे कॉल करे चवनि त सर असांजी मदद कयो, पोइ त मां चवां थो त असांखे अफ़सोस जो मक़ाम आहे। मां ज़ाहिर हीअ केरु आहिनि जेके सिंध में ज़ाहिर की सवें फैमिलियूं रोडनि ते वेठल आहिनि, इहे अव्हां जा माण्हू आहिनि, अव्हांखे वोट ॾींदा आहिनि, हमेशह हिननि के ॿी पार्टी खे वोट न ॾिनो आहे, अव्हांखे सपोर्ट कई आहे, अव्हांखे MNA ठाहियो आहे, अव्हांखे MPA ठाहियो आहे, अव्हांखे मिनिस्टर ठाहियो आहे, अव्हांखे वज़ीर आला बि ठाहियो आहे, अव्हांखे वज़ीर आज़म बि ठाहियो आहे, त हीअ अव्हां जा माण्हू आहिनि। अव्हां हींअर अगरि हू ॾुखे टाइम में आहिनि त अव्हां छो नथा मदद कयो? असां वटि त सोशल मीडिया ते जेके वीडियो असां ताईं पहुचाए सघनि थियूं, छा अव्हां ताईं नथियूं पहुचनि? छा अव्हां दौरो कयो आहे? ऐं कोशिशि इहा बि कई वई आहे, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असां मुंहिंजी रिहाइश हाल टीफ टाउन कराची में आहे। कराची जी इन जेको रोड ठठे जी तरफ़ वञे थो कराची खां, पोर्ट जेका स्टील टाउन चरंगी आहे, उते 3 महीननि खां गोॾे जेतिरो पाणी, जेको को मिठो पाणी, हिते ॾिसो न टैंकर माफ़िया हज़ारनि जी तादाद में, ज़ाहिर की हीअ जेका पटी आहे उते पाणी नथो पहुची सघे, टैंकर माफ़िया सरगर्म आहे, लेकिन उते हज़ारें गैलन जेके ज़ाया पिए थिया 3 महीननि खां। लेकिन उन ॾींहुं मां उतां गुज़रियसि त पाणी जो नालो निशान ई उन रोड ते कोन हो। मां दोस्तनि खां पुछा कई चई अॼु CM सिंध खे हितां गुज़रणो हो ऐं राति जे पेट में हुननि पाणी बंदि करे छॾियो आहे, त जेको ज़ाया पियो थिए भलो कमु कयो, लेकिन 3 महीना उहे इंतिज़ामिया किथे सुतल हुई, वाटर बोर्ड जा उहे उहिदेदार, उहो DC, उहे ज़ाहिर के 3 महीना किथे हुआ। अगरि वज़ीर आज़म खे वज़ीर आला खे उतां गुज़रणो आहे पोइ ई उते कुझु थींदो। मां काफ़ी जॻहनि ते इहे इतलात आहिनि जेके आरज़ी टेंटूं लॻाए, आरज़ी कैंप ठाहे, ज़ाहिर के जॾहिं असांजो साहबु उतां वापसी आयो त हुते ज़ाहिर की उहो टेंट ऐं उहे शयूं कोन हुयूं। त अव्हां इहो ॾिसो त हाणे बदीन जो अव्हां हाल ॾिसो, डिगड़ी जो हाल ॾिसो, मीरपुर खां ज़िलो पूरो, सांगड़ ज़िले जी अव्हांखे कंडीशन ॿुधायां, सांगड़ तक़रीबन 95% ॻोठ जेके आहिनि मुकमल तौर ते पाणी जी लपेट में आहिनि। नवाबशाह जी इहा ई हालत आहे। ठरी मीरवा खां वेंदे सखर, जैकोबाद, कशमोर, मथियां जेके दादू खां जोही वारी साइड आहे, उहो बि तमामु घणे जेके माण्हू आहिनि, सवनि जी तइदाद में। यकीन कयो त मां चवां थो त हींअर जेका रेस्क्यू करणु ज़रूरी आहे त हुननि खे कंहिं महफ़ूज़ जॻहनि ते पुॼाइनि। ऐं मां सलाम पेश कयां थो, कुझु दोस्तनि हिते कैंपूं बि हयूं आहिनि जेके सिंध जा असांजा मारूड़ा अचनि पिया। असां वटि लेबर स्क्वायर ते असांजे दोस्तनि कैंप हीअं हुननि खे अलहमदिल्ला मानी हर जेको आहे उहो प्रोवाइड कनि पिया। ईअं मुख़्तलिफ़ दोस्त इहो कमु कनि पिया। लेकिन दुबारा मां उन्हनि इदारनि खे चवंदुसि जेके हिते वॾा वॾा लंगर खाना हणंदा आहिनि, वॾा चवंदा आहिनि असां लंगर हणंदा आहियूं, हू असांजे उन लंगर खाना जेको आहे उन लेबर ते जेके असांजा मारूड़ा 1000-2000 जी तादाद में पहुची चुका आहिनि, ॿिया बि अचनि पिया। उते छो अव्हां जी देगूं नथियूं पहुचनि? उते छो अव्हां जा लंगर खाना तंदूर कोन था ठहनि? अव्हां ॿिए पासे त ज़ाहिर के शहर में अव्हां तंदूर ठाहियो था, छा हिननि जो हक़ न आहे? छा ज़ाहिर के इंसानियत जी ख़िदमत असां त चवंदा आहियूं, अव्हां चओ बि था त असां बिना रंग व नसल व मज़हब ख़िदमत कयूं था, छा पोइ या त इहो अल्फाज़ यूज़ न कयो? अगरि इहो यूज़ कयो था त पोइ ज़ाहिर के इहो न ॾिसो त हीउ ज़ाहिर के हीउ को खैरपुर जो आहे, हीउ लाड़काने जो आहे, हीउ किथे जो आहे, या कराची जो आहे, या हुनजी ज़बान कहिड़ी आहे। असांजो त ज़ाहिर के इस्लाम असांजो रब ज़ाहिर के इंसानियत जो दर्स ॾिए थो, असांजो क़ुर इंसानियत जो दर्स ॾिए थो। त ज़ाहिर आहे त असांखे उन्हनि मारूड़नि ताईं पहुचणु खपे। हुते अव्हां मदद लाइ न बि पहुता आहियो, जेके कराची में हींअर कैंप लॻा आहिनि, अव्हां घटि में घटि उन्हनि जी त सपोर्ट करे सघो था। इहा सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु सही था चओ। उहे जेके वॾा जेके इदारा जेके डेली बेसिस ते ग़रीबनि जी मदद कनि था, उन्हनि खे मानी ॾियनि था टाइम टू टाइम, मतिलबु सुबुह जो नाश्तो, मंझंदि जो लंच, वरी राति जी मानी, त तव्हांजो त पहिरियों फ़र्ज़ु आहे त इंसानियत जी ख़िदमत जेकॾहिं कयो था त तव्हांजो पहिरियों फ़र्ज़ु आहे त तव्हां उसी ताईं पहुचो। ऐं सिर्फ़ु कराची जे हद ताईं उहे इदारा महदूद कोन्हनि के, हैदराबाद में बि आहिनि, हैदराबाद में बि कमु कनि था। ऐं मूंखे न आहे ख़बर त हैदराबाद खां ॿाहिरि हो कनि था या नथा कनि। जेकॾहिं हैदराबाद ताईं कनि था त छा उतां खां नथा वञी सघनि? वञी सघनि था, पर ॻाल्हि उहा ई आहे न सर, त करण वारी नियत हुजे। जी बिल्कुलु। त ज़ाहिर आहे थी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां जी, मां इहो चवां थो त ॾिस कराची इंसानी जी ऐं मां चवां थो त कराची में सची ॻाल्हि पुछो त हिते वर्क जी ज़रूरत ज़रूरु आहे, सोशल वर्क जी आहे, लेकिन मां चवंदो त एतिरी ज़रूरत हिते न आहे।
काछे अॼु त ही कुदरती आफ़ात आई आहे, लेकिन हिन खां अॻु में बि जेके कमु करणु अवां जो पूरो डिज़र्ट इलाइक़ो आहे जेको 100 किलोमीटरनि में आहे, ऐं मां चैलेंज कयां थो उते जे MNA MPA खे त पूरे काछे जे अंदरि जेको खैरपुर नाथन शाह जो काछो आहे हुन में अधु हिकिड़ो हॉस्पिटल जी मां बिल्डिंग ॾिठी आहे। मुंहिंजी सोशल मीडिया जे पेज ते उहा वीडियो पई आहे, हुन में मां पंहिंजी अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, ॿकरियूं ॿधियल आहिनि। ऐं हुते जा जेके अवां पहिरीं ॻाल्हि ॿुधाई त हिकिड़ी जेके ॻाल्हियूं असां ॿुधंदा हुआसीं त जीअं डिलीवरियूं थींदियूं हुयूं, उते जा जेके उहे निज़ाम अॼु ताईं लॻा पिया आहिनि। हुते जा जेके को बीमार थी वञे, को डिलीवरी केस एमरजेंसी यदि थी वञे त हिकिड़ी जेका जीप आहे 4x4 तक़रीबन 12,000 रुपया किरायो सिर्फ़ु इन जो वठे थी त ॿाहिरि खणी खैरपुर नाथन शाह थी पहुचे। छा असांजी हुकूमत वज़ीर आला सिंध जेके उते जा लोकल MNA MP आहिनि हुनजी ज़िमेदारी न आहे त जेके उते हॉस्पिटल ठहियल आहिनि घटि में घटि उन में त डॉक्टर प्रोवाइड कयो, उन में अवां ॿकरियूं ॿधियो वेठा आहियो। मुंहिंजी सोशल मीडिया ते पियल आहे, अवां भले ॾिसो त उते ॿकरियूं ॿधियल मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां। ऐं हीअ जेके वॾा वॾा अदारा आहिनि हुननि खे मां अपील कयां थो त ख़ुदा जे लाइ अहिड़नि इलाइक़नि ताईं मां वेंदा वञो। अॼु जेको आहे अॼु उते ज़रूरत आहे, अॼु एतिरी ज़रूरत आहे हिते अवां जीअं अॼु अवां ॻाल्हि कई त हिते बिल्कुलु सुबुह जो मखण वारो नाश्तो असांखे ॾेखारींदा आहिनि त हीअ मखण सां हीअ हुन सां ॿकरे जो गोश्त, लेकिन मां चवां थो अवां कुझु बि न कयो। ख़ुदा जे लाइ उन्हनि सभिनी उदारनि खे मैं कहना चाहता हूँ कि खुदा के लिए सूखी रोटी उधर तक पहुँचाओ, सालन भी नहीं दो, वहाँ पे सूखी रोटी पहुँचा दो। क्योंकि सिंध ज़ाहिर है कि आप जब हम ये बात करते हैं कि बिना रंग व नस्ल व मज़हब इंसानियत के नाते हम खिदमत करते हैं, खुदा के लिए सिंध के जो गांव देहात हैं, ये सिर्फ कराची हैदराबाद सखर जो है ये शहर नहीं है, ऐसे हज़ारों मेरे जो गांव सिंध के हैं वो डूब चुके हैं और वहाँ पे आपके काम की ज़रूरत है। खुदा के लिए उन तक पहुँचें और इसका अजर मेरा रब आपको देगा और ज़रूर देगा। यकीन करो कि इतनी तकलीफ़ दे बात है कि मां उते छा ॻाल्हि मां ॿुधायां। यकीन करे त मां पंहिंजा मां घर बि इहा ॻाल्हि कंदो आहियां त मूंखे माना राति जो निंड न ईंदी आहे जॾहिं मां उते जेका पंहिंजी अखियुनि सां हिकिड़ो हूंदो आहे न सोशल मीडिया ते असां ॾिसूं पिया, को चए थो हीअ पुराणियूं पोस्टूं आहिनि, को चए थो असां पंहिंजी अखियुनि सां वञी बदीन जी हालत ॾिठी आहे। जेको अखियुनि सां ॾिसबो उहो ई वधीक तकलीफ़ महसूस थींदी आहे। त व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो, कार्यक्रम जो जल्दी वापसि था अचो। ॿीहर भलेकार था चऊं तव्हांखे रंगनि भरी शाम में, ऐं ॾाढी तकलीफ़ थी थिए ॻाल्हियूं ॿुधी करे। यकीनन तव्हां बि ग़मज़दा हूंदा, ऐं जेके बि हक़ीक़त आहे असांजे साम्हूं जीअं जीअं अची रही आहे, जीअं अहिड़ा मोतबर गेस्ट असां वटि अचनि था, पंहिंजी अखियुनि सां जेके शयूं ॾिसी अचनि था, वरी बयानु कनि था, या उन खां अलावा बि जेका सिचुएशन आहे या जेका पहिरियां थी चुकी आहे या थी रही आहे उन जे हवाले सां बि असांखे ॿुधाइनि था। पर असर ॻाल्हि इहा आहे, अफ़सोस जो मक़ाम इहो आहे त पहिरियां सोचणु खपे। हा, हे त हालात चलो हर साल जो आहे न, बारिश त हर साल थी थिए न, को हिकिड़ो दफ़ो त कोन थी थिए, बसि हिकिड़ो साल थींदी त ॿिए साल कोन थींदी। मॉनसून गर्मियुनि में अचे थो ऐं हर साल थो अचे, त छा इन जे लाइ पहिरियां इंतज़ाम न करणु घुरिजनि? बिल्कुलु तव्हां सही चयो आहे। असुल में जेके ॻोठाणा आहिनि, पोइ मुंहिंजो सोशल वर्क हूंदो आहे, मां काछे में जॾहिं कतह साली थींदी आहे, जॾहिं माण्हू उञ ऐं बुख ते मरंदा आहिनि। रिसेंटली बि हिकिड़ी नियाणी जो पंहिंजे ॿचिड़े सां गॾु उञ जे करे उनजी डेथ थी। माण्हुनि जे तॾे ते वञी चयो त तव्हां लॾो छो नथा खणो, कराची जे तरफ़ माइग्रेट छो नथा थियो। उन्हनि जे अखियुनि में लुड़क हुया। हुननि चयो असां पंहिंजो हीउ वतन, हीअ मिटी, हीअ धरती असां पंहिंजी नथा छॾे सघूं। जंहिं धरती ते असांजा वॾा दफ़न थियल हुजनि, असां पंहिंजो हीउ ॻोठ नथा छॾे सघूं। सही ॻाल्हि आहे, केरु छॾींदो? सो बुख ते उञ ते असां पंहिंजे हिन वतन में आहियूं। मां चवां थो त जेकॾहिं काछे खे तव्हां सुकायो था त बि उते ॾुकार सटियल इलाइक़ो हुनखे नथा ॾियो, पर खैरपुर नाथन शाह तालको सॼो सुकाईंदा आहियो, सॼो तालको ॿुॾाईंदा आहियो,
पर उनखे कॾहिं बि डिज़र्ड न ॼाणायो अथव त जीअं हाणे हिननि PST GST अपॉइंटमेंट कई त बि खैरपुर नाथन शाह जो लिस्ट में नालो कोन्हे ऐं उन जे लाइ कंहिं बि न आवाज़ु उथारियो सवाइ मूं अकेले ॼणे जे मूं रड़ियूं कयूं त तालको सॼो जॾहिं ॿुॾंदो आहे सॼो सुकंदो आहे। पर खैरपुर नाथन शाह जो अवाम जीअं अॼु तव्हां सवेर ॻाल्हि कई त 10,000 किरायो अप थियो आहे। मूं ॼामशोरे में दोस्तनि खे चयो त जायूं जॻहियूं वठो भला किराए ते त हितां जा माण्हू असां शिफ्ट कयूं त ॼामशोरे जे माण्हुनि असांखे चयो त 11 महीना एग्रीमेंट कयो त तव्हांखे जायूं ॾींदासीं या न त 2 महीननि जे लाइ या 3 महीननि लाइ असां तव्हांखे जॻह न ॾींदासीं। अफ़सोस 30,000 मसवाड़ वठंदासीं जंहिंजो 15,000 मसवाड़ हुयो। असां चयो असां ॾियण लाइ तयारु आहियूं। चयूं ठीकु आहे हाणे तव्हां 11 महीना एग्रीमेंट कयो तव्हां वेहंदव जे न वेहंदव त ₹1,00,000 एडवांस तव्हांजो ज़ब्त कंदासीं। अल्लाहु अकबर। अॼु माण्हू काॾे वञनि माण्हू ॿचा पंहिंजा तातिन पंहिंजा नंग ढकिन जेके परदेदार औरतूं आहिनि कसम ख़ुदा जो खणी थो चवां उहे न्याणियूं उहे सैयदियाणियूं उहे बीबियूं उहे रोडनि ते वेठा आहिनि। उन्हनि लाइ बाथरूम बि कोन्हे। जेको हिकिड़ो वाशरूम हुजे त उहे अहल बैतनि जा बचड़ा उहे गयूर माण्हू गैरतमंद माण्हुनि जा नंग उहे रोडनि ते आहिनि। उन्हनि लाइ वाशरूम तक न आहे। CM साहब खैरपुर नाथन शाह जूं न्याणियूं बंदनि ते ज़लील थियूं थियनि। ख़ुदारा अलाह खे जान ॾियणी आहे। ख़ुदारा उन्हनि ते रहम कर। अफ़सोस थो थिए सची अफ़सोस थो थिए ॿुधी करे ॻाल्हियूं। ऐं वाकई न्याणियूं आहिनि ॿारड़ा आहिनि औरतूं आहिनि मर्द त चलो ठीकु आहे सम्झ में अचे थी ॻाल्हि पर औरतूं छा कंदियूं किथे वॉशरूम यूज़ कंदियूं खुले आसमान जे हेठां वेठियूं आहिनि जिन खे पूरा कपिड़ा कोन्हनि के कंहिंजा कपिड़ा वीचारनि जा फाटी पिया या पंहिंजी जान बचाए पंहिंजो सिर बचाए करे जेके जेके माण्हू निकिता आहिनि उन्हनि वटि कपिड़ा कोन्हनि के ॿार वीचारा सर्दी में ज़ाहिर आहे मींहुं आहे पाणी आहे ऐं झुड़ लॻो पियो आहे बरसाति जो मौसमु आहे त केॾी थधि बि थी हूंदी राति जो केॾो थधिकार थींदो हूंदो ॿार वीचारा जेको आहे बुख़ार में तड़पनि था उन्हनि जे मथां न कंबल हूंदो न रिली हूंदी न सवड़ हूंदी। कंहिंखे चए माण्हू छा कजे। ही त तव्हां सिर्फ़ु खैरपुर नाथन शाह जी ॻाल्हि था कयो सर पर किथे किथे इहो कहर लॻो पियो हूंदो हींअर। अदी नाथन शाह जेको शहर आहे उहा 4 लख खनि आबादी हुनजी आहे ऐं हुनजो जेको तइलको आहे उहो हमल ढंढ खां वेंदे हेॾां अची जोही तइलके सां लॻो आहे। सही जोही तइलको ख़ुदि सॼो काछे में आहे पर उते पोइ बि रोड रस्ता आहिनि जेके हींअर पुलूं टुटंदियूं आहिनि या हुननि जा स्लोप टुटंदा आहिनि। पर खैरपुर नाथन शाह खे मां चैलेंज सां थो चवां त खैरपुर नाथन शाह जे काछे खे रोड न पुल छो शहीदनि जो शहर आहे MRD तहरीक जे शहीदनि जो शहर आहे जिथे पीपल्स पार्टी जो ॻढ़ रहियो आहे। मोहतरमा ख़ुदि खैरपुर नाथन शाह विज़िट कयो ऐं मोहतरमा जो शहर रहियो। हुन चयो त हिकिड़ो शहर मुंहिंजो लाड़काणो आहे त ॿियो नाथन शाह जी नगरी मुंहिंजो शहर आहे। उन शहर सां एॾो ज़ुल्म जंहिं शहर में तारीख़ गवाह आहे उहो शहर पीपल्स पार्टी जो वोटर रहियो आहे सपोर्टर रहियो आहे। उन शहर खे सिर्फ़ु हाईवे आहे इंडस हाईवे ते शहर आहे उनजी जेको 80 सैकड़ो आहे उहो सॼो काछो आहे। शाह गोदड़ीअ खां फरीदाबाद वारी पुल खां हेॾां जोही जी पुल आहे इन विच ते का बि पुल न आहे। CM साहब ख़ुदा जो कसम आहे काछे जा माण्हू का डिलीवरी न्याणी जी थींदी त शहर इंडस हाईवे ताईं न पहुची सघंदी। ऐं इहो बि मां KTN जे तसलसल सां ॿुधायांव थो त ॻोठ खूह मोरीअ में जेको ज़फ़र ख़ान लगारी अलहाज मरहूम ज़फ़र ख़ान लगारी इस्पताल ठाहे ॾिनी उतां जे मक़ामी माण्हुनि जेके डिलीवरी में न्याणियूं फ़ौत थियूं आहिनि उहे इस्पताल जे अॻियां उन्हनि जो क़ब्रिस्तान हुननि अलॻि ठाहियो अथव। अल्लाहु अकबर। त हुननि जो क़ब्रिस्तान अलॻि अथव त हीअ डिलीवरी में फ़ौत थियूं आहिनि उहे शहर न पहुतियूं छो जो रस्तो न आहे। ख़ुदा रा उन्हनि ते रहम कयो। उहे तव्हांजा वोटर आहिनि तव्हांजा सपोर्टर आहिनि। खैरपुर नाथन शाह ते करबला वारो किसो ॼाण ठाहियो अथनि हिननि। तव्हां हलो मां तव्हांखे ॾेखारियां
त खैरपुर नाथन शाह जे काछे में केतिरो ज़ुल्म आहे, जे उहो ज़ुल्म न हुजे मां सज़ा जो हक़दार आहियां। खैरपुर नाथन शाह खे पंहिंजी मदद पाण हाणे असां चंदो करे ॿुरड़नि खां असां हिकिड़ी पुल नंढड़ी ठाही, सो बि पिनी करे ठाही। खैरपुर नाथन शाह जे सरमायादारनि जे अॻियां असां झोलियूं खयूंसीं, कंहिं सीमट जी बोरी वठी ॾिनी, मुंहिंजे दोस्तनि खे कंहिं सिरुनि जी ट्राली वठी ॾिनी, पर अफ़सोस जो मक़ाम आहे परते असां ट्रैक्टर जेके बंदि ठाहियोसीं 2 किलोमीटर उहो बि असांजो ॿुॾी चुको आहे। असांखे गवर्नमेंट उहो बंदि ठहिराए ॾिए हा ऐं रस्तो ठहिराए ॾिए हा। अॼु जेकॾहिं उते कंहिं नियाणी खे डिलीवरी थींदी उहा नियाणी शहर न पहुची सघंदी, कंहिं बि इस्पताल लाड़काणे बि न पहुची सघंदी, न उहा सहवण पहुची सघंदी, छो जो सॼो मुल्क FP बचाबंद खां मथां सॼो मुल्क ॿुॾल आहे, का पुल कान्हे। पंहिंजे वॾनि जे सदके, शहीद मोहतरमा जे सदके खैरपुर नाथन शाह जे मज़लूम माण्हुनि ते रहम कयो। इंटरलिंक जेके रोड्स आहिनि उहे ई भॼी पिया आहिनि, पुलूं भॼी पियूं, वही वियूं, छा आहे मतिलबु एतिरो ज़ुल्म छो आहे, सिंध वारनि सां छो आहे सर? अदी फैज़ाबाद सिर्फ़ु खैरपुर नाथन शाह जी ॻाल्हि थो करे, मां इहो चवंदुसि त पूरे सिंध में इहा कंडीशन लॻी पई आहे। सिर्फ़ु खैरपुर नाथन शाह जेको आहे या हुते जी आवाम जेका आहे उहा ई हींअर टिनि टाइम तकलीफ़ुनि में न आहे, बल्कि मां पूरे सिंध जी ॻाल्हि कंदुसि त हींअर ॾिसो न हज़ारनि जी तइदाद में जेके असांजा ॻोठ आहिनि उहे मुकमल तौर ते ॿुॾी चुका आहिनि। हीउ को ॿाहिरि जो पाणी न आयो आहे, मां इहो ॿुधाईंदो हलां, उते मींहं जो ई पाणी पंहिंजो ई पाणी आहे पंहिंजो, लेकिन हुन जो सिस्टम न आहे। 2010 में बोर्ड आई, ज़ाहिर आहे 12 साल गुज़री चुका आहिनि, छा हुकूमत कुझु न पई करे सघे? त हुन जे लाइ त बाबा अगरि मींहुं पवंदो त जेको वधीक मींहुं पवंदो त उन जा पाणी कीअं ज़ाहिर निकिरे, हिते अव्हांखे ख़बर न आहे छा? अव्हां ॾिसो, असां कराची जी ॻाल्हि था कयूं, मलीर जी ॻाल्हि था कयूं, टाउननि में हज़ार मुलाज़िम आहिनि, लेकिन ज़ाहिर के मौक़े ते 20-25 मुलाज़िम बि न आहिनि, सभु घर वेठे पघार था वठनि। छा अव्हांखे ख़बर न आहे त टाउन कमेटियूं जेके बि अव्हां पूरे सिंध जूं ॾिसो त ज़ाहिर के उते केतिरा मुलाज़िम आहिनि ऐं अव्हां हुनजी वर्क चेक कयो त रोज़ केतिरा था अचनि, घर वेठे सभु पघारूं था वठनि। जेसीं इहा सूरत बहितर न थींदी त मुंहिंजी प्यारी सिंध कीअं सही थींदी? ज़ाहिर आहे इहे जॾहिं मामलात बहितर थींदा, हिते कमु ईमानदारी सां थींदो त बारिशूं ॾिस अलाह जे तरफ़ां आहिनि, इन में को शक न आहे। ऐं थी सघे थो हिन साल एतिरी बारिश आहे, अॻे साल इन खां बि वधीक हुजे, लेकिन असांखे ज़ाहिर आहे उन जे लाइ कुझु सोचणु त खपे त अगरि खैरपुर ॿुॾे थो, अगरि मुंहिंजो ठरी मीरवा ॿुॾे थो त ठरी मीरवा जो रोड जेको नवाब शाह खां सखर ताईं निकिरे थो, इन रोड खे कीअं बचाइणो आहे? अव्हां इहो अदी सोचियो त नवाब शाह वारो जेको रोड हू मुकमल तौर ते जेको पाणी जे लपेट में आहे, ऐं विच में जेके शहर ऐं हज़ारों ॻोठ आहिनि हू कीअं निकिरनि ॿाहिरि, कीअं निकिरी अचनि ॿाहिरि? अगरि हू वीचारा पंहिंजे घर त उन्हनि जा किरी पिया आहिनि। अव्हां ॾिठो हूंदो सोशल मीडिया ते पियो आहे, वीचारनि ग़रीबनि मस्जिद में वञी पनाह वरिती, उते 100 माण्हू ज़ाहिर के ज़ख़्मी थिया, 5 खां 7 लाशूं माना मस्जिद किरी पई धमाके सां। अहिड़ियूं थी त मां इहो चवां थो त मीडिया ते ॻाल्हि अचे नथी। उते जेके क़यामत सुगरा जा मंज़र आहिनि, तमामु घणियूं हलाकतूं थी चुकियूं आहिनि, ऐं अॻिते बि चलो ठीकु आहे, मां कुझु न करे सघिया आहियो, मां मुखीर ज़रात खे बि चवां थो त ख़ुदा जे लाइ अॻु में असांखे को कमियूं कुतायूं असां लेट कईसीं, पंहिंजे ग़रीबनि वटि न पहुतासीं, ख़ुदा जे लाइ हींअर पहुचो। अगरि अलाह ताला खे अव्हां कुझु ॾिनो आहे, अव्हां कुझु न कुझु उन ग़रीबनि जी पंहिंजे ज़िले में पंहिंजे पड़ोस में मदद कयो। ऐं हुकूमत खे बि चवां थो त ॾिसो अव्हां वटि वसाइल आहिनि, अव्हां सभु कुझु करे पिया सघो। मुंहिंजो खैरपुर नाथन शाह जेको दादू जो कोऑर्डिनेटर आहे अदी, यकीन कयो त पोइ 15 ॾींहंनि खां हू चए थो त सर को हिकिड़ी या 2 किश्ती वठी मूंखे मोकिलियो। हुननि हिकिड़ी 2 किश्ती अरेंज पंहिंजे सिस्टम सां कई आहे, त चए थो रुॻो मां माण्हू रेस्क्यू करे जेके पोयां ॿुॾल आहिनि, सिर्फ़ु हुनखे मां बंदि ताईं पुॼायां ताकी हू वीचारा वञी किथे माना पहुचनि। चए थो हुते राशन न आहे, माल जेको आहे, माल जो जेको सिस्टम ज़ाहिर के हिकिड़ो ॻोठ आहे, चारों तरफ़ पाणी आहे, हू माल जो गाह किथां अचे? अव्हां सोचियो, जेके माल लुड़ी विया उहे त पंहिंजी जॻह ते, अगरि को माल किथे बचियल बि आहे, किथे 2 ढोर 5 ढोर कंहिं ग़रीब जा, हुन वटि चारों तरफ़ खां पाणी आहे, अगरि घर मथे ठाहियल बि आहिनि त छा
हाँ सोचो पंहिंजे दिलि खे हथ वॾो त सबर कंदो। ॾिसो ॿार आहे वीचारो, ॿार मासूम खे कहिड़ी ख़बर त को आफ़त आयल आहे ऐं बारिश आहे, हुनजी बुख जेका मारींदी सुम्ही पवंदो, बुख में सुम्ही पवंदो। जानवर खे तव्हां कीअं जेको आहे सबर ॾियारे था सघो, उनखे त इलाही सबर ॾियारे सघे, इलाही सबर ॾियारे। अहिड़ा सिर्फ़ु इहा ख़ैरपुर नथर शाह जी कहाणी न आहे, इहो मुंहिंजो पूरे सिंध जी इहा कहाणी आहे। डिस्ट्रिक्ट तलहार वारी तलहार में बदीन में इहा साइड पूरी मुकम्मल तौर ते अदी ॿुॾी चुकी आहे। लेकिन सची ॻाल्हि पर मां चवां थो त भले ही चवनि त असां तमामु घणी मदद कई आहे, लेकिन आऊं 2 ॾींहं अॻु में बदीन मां आयो आहियां, लेकिन मूंखे किथे हिकु जॻह ते बि सिंध गवर्नमेंट जो टेंट नज़र न आयो लॻल, किथे राशन जो बोरो हिननि जो ॾिनल नज़र न आयो आहे। को त माण्हू चवे त बाबा असां ताईं पहुता आहिनि। मां पहिरीं तव्हांखे ॿुधायो त बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जे जेको हल्को आहे उतां कालूं अचनि पियूं। मां चयो तव्हां त ज़ाहिर के चेयरमैन साहिब जे हल्के जा आहियो। हुन चयो सर असांजा ॻोठ ॿुॾी आहिनि, ख़ुदा जे लाइ असांजी मदद कयो। इहा सूरत लॻी पई आहे। अल्लाह साईं तूं ई मददगार आहीं, तोखे ई सभु कुझु जेको आहे ॾिसे थो हर कोई, ऐं बेशक अल्लाह जी ज़ात ही मदद करण वारी आहे। त कॉल वठंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो जी अस्सलाम वालेकुम। आवाज़ नथो अचे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो जी जी अस्सलाम वालेकुम भेण, आवाज़ अचे पियो? अभी हींअर अचे थो। अभी मां सचल कोट मां कराची मां मुख्तियार फोकट थी ॻाल्हायां। जी जी कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? हा अल्लाह जो शुक्र, ठीकु ठाक। तव्हां कीअं आहियो? जी जी बिल्कुलु ठीकु। छा चवणु चाहींदव? अभी मां ॻाल्हाईंदमि मुतासिरनि जे बारे में जी जेके सैलाब असांजे सचल कोट ऐं गवर्नमेंट स्कूल में मौजूदु आहिनि, जी जंहिंजी हद खां वधीक बुरी हालत आहे। सही हद एतिरी बुरी हालत आहे कि तव्हां ही ॾिसो कि वीचारियूं जेके बि नियाणियूं वॾियूं नंढियूं भेणियूं माण्हू पेर उखाड़े ऐं बिल्कुलु हथ खाली वेठियूं आहिनि ऐं रोज़ अधु माण्हू हुननि जा उते रहिजी विया आहिनि। हिते बि हुननि खे एॾियूं सहूलियतूं नथियूं मिलनि। तव्हांखे रिक्वेस्ट आहे कि तव्हां अचो, तव्हांजी मीडिया अचे ॾिसे इन्हनि जो मतिलबु ॻाल्हाए। ॿी मीडिया त आई, मां उते ॻाल्हायो आहे, पर जेके बि सरहदी वारा आहिनि हथ ॿधे उन्हनि खे रिक्वेस्ट थी कयां अची हिननि जी मदद कनि। बिल्कुलु बिल्कुलु अदी, असांजी कॉल जेको आहे ओबी में ट्रांसफर थिए थी। तव्हां स्कूल जो नालो ॿुधाए छॾियो उते असांजे डायरेक्टर खे, ऐं केतिरा माण्हू आहिनि उहो सॼी डिटेल्स तव्हां असांजे डायरेक्टर खे ॿुधायो त इनशाअल्लाह असांजी जेको आहे टीम उते पहुचण जी कोशिशि कंदी। वॾी महिरबानी, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। तव्हांजो बि जी जी ॾिसो दी, इहे मां पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि कई प्रोग्राम में त लेबर स्क्वायर ते तक़रीबन 1000 खां मथे फैमिलियूं अची चुकियूं आहिनि। ऐं सचल ॻोठ में ॿियनि इलाइक़नि में मां वरी बि इहो चवणु चाहींदुसि उहे किथे आहिनि वॾा फलाई इदारनि खे मां चवणु चाहींदुसि जेको वॾा लंगर खाना खोलियो वेठा आहिनि। छा सिंध जी जेके ही सिंध जा मारूड़ा आहिनि हुननि जो हक़ न आहे त हूअ फलाई इदारा हुननि जे लाइ बि देगूं खणी पहुचनि। जेके ही दस्तर खां लॻा पिया आहिनि कराची जे माण्हुनि वटि अल्हम्दुलिल्लाह सभु कुझु आहे। अल्हम्दुलिल्लाह हिन टाइम ते ज़ाहिर आहे हू सभु कुझु करे माना खाए सघनि था, जंहिंजा घर रोज़ी रिज़क ज़ाहिर के रब जी ज़ात ॾियण वारी आहे। हिते मज़दूरी बि आहे, सभु कुझु आहे, लेकिन ॾिसो न हाणे अधी ॻाल्हि कई त ख़ाली हथे हू पहुता आहिनि। पहिरें उघाड़ अधी यकीन कयो तव्हां, मां अल्फाज़नि में ॿुधाए नथो सघां जेके इहो बि ख़ुशि नसीब आहिनि। वरी मां चवंदुसि ॾुखाई हुननि खे ज़रूरु आहे, लेकिन ख़ुशि नसीब आहिनि जेके कराची पहुची चुका आहिनि। लेकिन जेका सूरत हाल पोयां मां ॾिसां पियो ज़िलनि जी मुख़्तलिफ़ ज़िलनि जी, जीअं हाणे ख़ैरपुर नाथन शाह ॿुॾण जो ख़तरो आहे। ईअं काफ़ी जेके शहर आहिनि जेके न बि ॿुॾा आहिनि, लेकिन कुझु ॾींहंनि में जेका सूरत हाल अगरि ईअं ई रही ऐं ज़ाहिर के हींअर ॾिसो सिम नालनि खे घारा पवनि पिया, को बि इंतिज़ामिया न आहे। हींअर FB बंदि जेको आहे हुन ते सुबुह असांखे वीडियो दोस्तनि मोकिली आहे। हुननि माना ओवरटाप पियो करे हीअं कटा 10 रखी हुननि खे रोकियो। असांजो कोऑर्डिनेटर उते जो जेको दादू जो आहे उन वीडियो ठाहे मोकिली आहे ऐं हुननि चयो त सर हीअ ॾिस कटा असां पंहिंजी पाण मदद हीअ रखिया आहिनि। अगरि हू FB उतां टुटो त सम्झ हीअ ख़ैरपुर शहर न, हिते जा सभई ॻोठ उन में जे लपेट में आहिनि। छो नथी मशीनरी उते पहुचे हींअर? छा जॾहिं ॿुॾी वेंदा या मां त इहो चवां थो त सिंध गवर्नमेंट अञा ॾिसे थी त अञा वधीक नुक़सानु थिए, अञा वधीक माण्हू तड़पनि, अञा वधीक अल्लाह खे जेको आहे बाज है, अल्लाह खे आहे। इहो बहस तमामु वॾो आहे। इन बहस में जेकॾहिं पवंदासीं त शायदि ही प्रोग्राम जो टाइम बि असांखे अञा घटि पइजी वेंदो। पर वॾी महिरबानी सर, तव्हां आया, तव्हां बि हिते आया, वॾी महिरबानी। ऐं बसि दुआ कयो, तव्हां बि जेतिरी मदद करे सघो था कयो।
इंशाल्लाह ज़िंदगी रही त ॿीहर जेको आहे मिलंदासीं, पर कंहिं सुठे मौके ते मिलंदासीं इंशाल्लाह। उम्मीद ही है कि इंशाल्लाह। शोभी भाई, जाते जाते हम आपसे रिक्वेस्ट करेंगे कि कोई कलाम हमें सुना दें, क्योंकि मुश्किल हालात हैं, दुआ ही सुना दें कोई। और बहुत मतलब जिसे कहते हैं दिल भरा है, क्योंकि हम अहले बैत का ही सदका खाते हैं, जिंदा उन्हीं के नाम से हैं। सही बात। और वो सैदानी हैं, शहजादी हैं। बिल्कुल। और मैं यही कहूँगा कि उन्हीं से ही हम दुआ मांगते हैं आज। तो जी व्यूवर्स, इंशाल्लाह ज़िंदगी रही सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं। पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो, ऐं वेंदे वेंदे इहो ज़रूरु चवंदसि त प्लीज़ पंहिंजे सिंध जे मारवाड़नि जो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़। जी शोभी भाई। जो बेसहारे हैं उनके अली सहारा है, जो बेसहारे हैं उनके अली सहारे हैं, उन्हीं को गम की कहानी सुनाने जाऊंगा, नजफ के शाह को दुखड़ा सुनाने जाऊंगा। अली खुदा के वली को मनाने जाऊंगा, नजफ के शाह को दुखड़ा सुनाने जाऊंगा। दरे अली तो मेरे लिए ही जन्नत है, उन्हीं के दर पे सर को झुकाने जाऊंगा, नजफ के शाह को दुखड़ा सुनाने जाऊंगा। जो बेसहारा है उनके अली सहारा है, उन्हीं को गम की कहानी सुनाने जाऊंगा, नजफ के शाह को दुखड़ा सुनाने जाऊंगा।